अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हालनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त गर्मियूं आहिनि, पर हीट वेव जेका मतिलबु पोएं हफ़्ते खां जेका ॿुधंदा पिया अचूं या उन खां पोएं हफ़्ते खां जेका ॿुधंदा पिया अचूं, हीट वेव अल्हम्दुलिल्लाह उहा हीट वेव जेको आहे ख़तमु थी ऐं नॉर्मल गर्मी जी तरफ़ अची चुका आहियूं। ऐं सुभाणे खां ॿुधण में अचे थो, इनफैक्ट अॼु राति खां वठी राति जे टाइम देर राति में ऐं सुबुह जे औकात में मतिलबु ॿुधण में अचे थो त कुझु हल्की रिमझिम शुरू थींदी ऐं झुड़ त माशाल्लाह शुरू थी वियो आहे कल्ह खां वठी ई कराची जे अंदरि। ऐं इहा शइ मिस पिया कयूं, इलाही अरसे खां इहा शइ मिस पिया कयूं। ऐं हाणे शुक्र आहे अल्लाह जो त थोरो मौसम बहितर थियणु शुरू थी वियो आहे, पर अञा बि कुझु अहिड़ा शहर आहिनि जिते तमामु घणी गर्मी आहे। कल्ह लाहौर में तमामु घणी बारिश थी आहे, ओचितो जेको आहे आंधी लॻी, उन खां पोइ बरसाति शुरू थी वई। पर ईंदड़ ॾींहंनि में इहो ई ॿुधण में अचे थो त आंधी तूफ़ान एक्सपेक्टेड आहे, पर ॻाल्हि इहा ई आहे त तमामु घणो एहतियात कजे, तमामु घणो ख़्यालु रखिजे। उन खां अलावा जीअं तव्हांखे ख़बर आहे त मवेशी मंडी सजी चुकी आहे, कराची में बि जानवर अची चुका आहिनि, ख़रीदो फ़रोख़्त थी रही आहे। पर हिन टाइम जानवर एॾो महांगो आहे जो मतिलबु नॉर्मल कोई बि मतिलबु अफोर्ड नथो करे सघे। हा, साहिब हैसियत जेके आहिनि उहे 1 खां 10 वठी सघनि था, पर नॉर्मल मतिलबु जेको मिडिल क्लास ऐं लोअर मिडिल क्लास आहे हींअर उहो सोचे बि नथो सघे। वञिजे थो मंडियुनि में त उहे रेट मतिलबु घटि नथा कनि पिया। ॿकरा बि महांगा थी विया आहिनि, गऊं बि महांगी थी वई आहे। सो ज़ाहिर आहे हू बि मतिलबु उन्हनि ते ख़र्चो कनि था, उन्हनि खे खाराइनि पीआरनि था, पर तॾहिं बि थोरो घणो जेको आहे नेगोसिएशन थींदी आहे। पर हिन दफ़े त जेको आहे वापारी सफ़ा जवाबु ॾेई बीठा आहिनि त असांखे नेगोशिएट करिणो ई न आहे। सो अलाह में उमेदु रखो, मायूस न थियो, नसीब में आहे त क़ुर्बानियूं कंदासीं इंशाअल्लाह, पर थोरो वेट कयो। थी सघे थो त हिकिड़ो हफ़्तो जेको हूंदो आहे न उहो ॾाढो मतिलबु हिकिड़ो एडवेंचर वारो हफ़्तो हूंदो आहे, जेको सिर्फ़ु हिकिड़ो हफ़्तो जेको रहिजी वेंदो आहे क़ुर्बानी वारी ईद में। ऐं इवन त चांद राति ताईं ॾाढो मतिलबु हिकिड़ो एक्साइटिंग लेवल हूंदो आहे सभिनीनि जो, त वेंदा आहियूं, ख़रीदारी कंदा आहियूं, उन में बहस बि थींदो आहे, कोई हाई रेट ॿुधाईंदो आहे, कोई घटि रेट ॿुधाईंदो आहे। इवन त तव्हां पहिरें ॾींहुं बि अगरि ईद जे ख़रीदारी कंदा आहियो त उन वक़्तु बि तव्हांखे मुनासिबु दाम में मिली वेंदो आहे, ॿिए ॾींहं ताईं बि तव्हांखे इलाही मुनासिबु दाम में मिली वेंदो आहे। सो नाउमीद न थियो, इंशाअल्लाह सभु ख़ैरु थींदो, अल्लाह में उमेदु रखो। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा त कल्ह शायदि तव्हांखे अंदाज़ो थियो हुजे, जीअं असां हितां प्रोग्राम ख़तमु करे विया आहियूं ख़ुदाफ़िज़ करे, ऐं तक़रीबन 6:30 जो टाइम हुयो, कराची जे इलाहियुनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा झटका महसूसु थिया आहिनि। तक़रीबन 6:30 जो टाइम हुयो ऐं उनजी जेका शिद्दत हुई उहा 3.2 हुई। अच्छा, मूंखे बिल्कुलु आइडिया न थियो, मूंखे महसूसु न थियो, हालांकि मां घर पुॼी चुकी हुयसि, पर जॾहिं न्यूज़ ॾिठी त न्यूज़ में ब्रेकिंग हेडलाइंस हुयूं त भई कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा झटका, जंहिंमें क्लिफ्टन हुजे, डिफेंस हुजे ऐं मलीर हुजे। तव्हांखे ख़बर आहे त बहरिया अरब में कराची खां 82 किलोमीटर परते ज़िलज़िलो आयो आहे, जंहिंजा इफ़ेक्ट्स जेके आहिनि कराची जे अंदरि मौजूदु हुया। ऐं बसि अल्लाह साईं खां पनाह घुरो। ही ॿियो भेरो आहे जो कराची खे ज़िलज़िले हिट कयो आहे, पर अल्लाह साईं खां पनाह घुरो, तौबह ताइब कयो। ऐं असां उन पॉइंट ते आहियूं, कराची उन प्लेट ते आहे जो असां अल्लाह न करे जेकॾहिं अहिड़ी का बि ॻाल्हि थी न, कराची सफ़ा बि बर्दाश्त नथो करे सघे। ऐं अल्लाह साईं खां माफ़ियूं घुरो, तौबह ताइब कयो। हे कुदरती आफ़ात आहिनि, इन्हनि खे कुझु बि नथो करे सघिजे, पर हा तौबह करे सघजनि थियूं, पंहिंजा इमालनामा बहितर करे सघजनि था। अॼु मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त अॼु इंटरनेशनल डे ऑफ इनोसेंट चिल्ड्रन विक्टिम्स ऑफ अग्रेशन, उन्हनि जो ॾींहुं आहे जेको आलमी लेवल ते मल्हायो थो वञे। इहो 1982 में पहिरियों भेरो अनाउंस कयो वियो हुयो
ऐं उन खां अलावा तव्हांखे ख़बर आहे त थ्रू आउट द वर्ल्ड जेके ॿार विक्टिम आहिनि, जेके फिज़िकली विक्टिम थींदा आहिनि, जेके मेंटली ऐं इमोशनली अब्यूज़ थींदा आहिनि, उन्हनि खे जेको आहे प्रोटेक्ट करण जो ॾींहुं आहे। ऐं हे UN जी तरफ़ां जेको आहे ॿारनि जे लाइ ॾींहुं कंफर्म कयो वियो आहे 4 जून। सो असांजे मुआशरे में अहिड़ा इलाही ॿार आहिनि जेके मेंटली, फिज़िकली, इमोशनली अब्यूज़ थींदा आहिनि, चाहे उहे घरनि में हुजनि, चाहे घरनि खां ॿाहिरि हुजनि। तव्हां ॾिसो, नंढड़ो मासूम ॿारु किथे बि सेफ कोन्हे को। अगरि उहो क़ुर पढ़णु वञे थो, कंहिं मदरसे वञे थो, उते सेफ कोन्हे को। स्कूल में ॿारु सेफ कोन्हे को। तव्हां किथे बि ॿार खे छॾियो, तव्हां ॿाहिरि रोड्स ते ॾिसो था, ॿाहिरि घर खां ॿाहिरि निकिरे थो, दुकान ताईं ॿारु वञे थो, चाहे छोकिरो हुजे चाहे छोकिरी हुजे, ॿारु उते बि सेफ कोन्हे। अगरि जेकॾहिं घर जे अंदरि आहे, घर जो माहौल सही कोन्हे को, त घर जे अंदरि बि ॿार जे मथां तशद्दुद थिए थो। अहिड़ा इलाही केसिस पास्ट में असांजे मुआशरे में थी चुका आहिनि, जेके नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार आहिनि, जेके जिन घरनि में कमु करे रहिया आहिनि, उन्हनि ते बि तशद्दुद थियो आहे। सो इहो हिकिड़ो मतिलबु सुठो अमल आहे। 4 जून ते हर साल इहो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे ऐं इलाही जॻहनि ते अवेयरनेस सेशन्स बि थींदा आहिनि इन जा, त तव्हां पंहिंजे ॿारनि खे कीअं प्रोटेक्ट करे सघो था। सो इलाही बहितरी जी उमेदु आहे ऐं इंशाअल्लाह बहितरी थींदी। असां दुआ ई करे सघूं था ऐं असां पंहिंजे ॿारनि जे बहितर मुस्तक़बिल जे लाइ असां ई मतिलबु एज़ अ पेरेंट, एज़ अ मतिलबु नेशन असां कमु करे सघूं था। ऐं जीअं त असांखे ही प्लेटफॉर्म आहे KTN जेको आहे, त माशाअल्लाह हिन तां असां इलाही अहिड़ा प्रोग्राम्स बि कंदा आहियूं, तव्हांखे अवेयरनेस बि ॾींदा आहियूं, तव्हांखे ॿुधाईंदा बि आहियूं त कहिड़ी शइ बहितरु आहे, कहिड़ी शइ बहितरु न आहे। सोशल मीडिया ते ट्रोलिंग तमामु घणी थींदी आहे, पर उन खां बावजूद बि असां इहो राइट सम्झंदा आहियूं पंहिंजा, त अहिड़ा प्रोग्राम्स करे तव्हांखे कंहिं न कंहिं क़िस्म जी अवेयरनेस ज़रूरु ॾियूं। ऐं ॿी ॻाल्हि इहा त तव्हांखे ख़बर आहे त जीअं पोलियो खां बचाव जी मुहिम 3 जून खां यानी कल्ह खां शुरू थी चुकी आहे, जंहिंमें 4 सूबनि जा 66 ज़िला शामिल आहिनि। 9 जून ताईं हलंदड़ मुहिम जे दौरान ख़ैबर पख्तूनख्वा जा 32, सिंध जा 16, बलोचिस्तान जा 20, पंजाब जा 6 ज़िला, इस्लामाबाद समेत अफ़गान पनाह कैंप ऐं अफ़गान बॉर्डर सां लॻंदड़ UCs में हलाई पई वञे। मुहिम जे दौरान 1.5 करोड़ खां वधीक ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारिया विया आहिनि। माहौल में पोलियो वायरस जी मौजूदगी ॿारनि लाइ ख़तरो आहे, तंहिं करे पंहिंजनि 5 सालनि ताईं जे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पियारियो ऐं इन्हनि खे माज़ूर थियण खां बचायो, छो त फ़ैसिलो अॼु ई करिणो आहे, जेकॾहिं सुभाणे ॿार खे हलणो आहे। सो तव्हां बि कोशिशि कयो पंहिंजे ॿारनि खे जेको आहे फुड़ा लाज़मी पियारियो। जेकॾहिं तव्हांजे दरनि ते पोलियो जी टीम अचे थी त उन्हनि खे सुठे तरीक़े सां वेलकम कयो ऐं तव्हां पंहिंजे ॿारनि खे फुड़ा लाज़मी पियारियो। सो पंहिंजे प्रोग्राम जो असां आगाज़ करे चुका आहियूं। असां वटि अॼु सुठा गेस्ट आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त असां सां गॾु ख़लील चन्ना साहब हिते मौजूदु आहिनि, वॉइस ओवर आर्टिस्ट बि आहिनि, अॻूणो स्टेशन डायरेक्टर रेडियो पाकिस्तान कराची, ऐं उन खां अलावा असांजी ॿी भेण हिते मौजूदु आहे गुलशन सिंधू, शाइरा आहिनि, कॉलम निगार आहिनि ऐं ऑथर बि आहिनि। शाह लतीफ़ जी सुरनि ते बि कमु कयो अथनि ऐं कॉलम बि लिखंदियूं आहिनि, ॿारनि जी अदब ते बि कमु करे रहियूं आहिनि। सो उन्हनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हांखे मां भलीकार थी कयां रंगनि मेरी शाम में। थैंक यू। अस्सलाम वालेकुम अदी, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? वालेकुम सलाम, अल्हम्दुलिल्लाह। हाणे माना इहो शुक्र था कयूं त हीट स्ट्रोक थोरी घटि थी त असां बि घरां निकितासीं। हा, इहा सुठी ॻाल्हि आहे। न त घरनि ताईं महदूद हा, महदूद मतिलबु उहा इंसान में एक्टिविटी जिन न चए त माना एक्टिव जेतिरो इंसान रहे उहा माना रूटीन वारी न रही। कीअं चए त लेज़ीपन माना इंसान में हुयो। हाणे उहो आहिस्ते आहिस्ते जीअं जीअं मौसम तब्दील थी असां बि तब्दील थी त असां में माना एक्टिव इंसान थिए त साॻी रूटीन ते अचे। हा, न सुठी ॻाल्हि आहे। कैसे हो बेटा अजय? ठीक हो? ठीक है आप भी? ठीक हो, मजे में हो? जी। कैसे दिन गुजर रहे हैं? माशाल्लाह अच्छे गुजर रहे हैं, मजा आ रहा है? जी जी बहुत। और आज जो तुमने अपने उस्ताद की जो म्यूजिक प्ले की है, बड़ा अच्छा प्ले किया। ये मैंने रात को ही उस्ताद से मांगा, उस्ताद ने बताया मुझे। बताया उन्होंने? जी। बात होती है शोभी भाई से? ठीक है। हाँ। और कब आ रहे हैं वापस? अब मेरे ख्याल से 1 मंथ बाद। 1 मंथ बाद आएंगे। अच्छा, बोला करो थोड़ा सा ना, बोला करो, अच्छा रहेगा तुम्हारे लिए। आदत डालो बोलने की, जी सेट हो जाओगे। शर्माए भी ॾाढो थो ऐं नंढड़ो आहे। सो सर, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? मां ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो?
अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। ऐं छा थी रहियो आहे अॼुकल्ह, छा पिया कयो? ज़ाहिर आहे हिकिड़ी मुंहिंजी पंहिंजी फील्ड आहे जेकी पेरेंट फील्ड चई सघे थो हुनखे ब्रॉडकास्टिंग जी, उन सां लाॻापियल आहियूं। कमर्शियल वॉइसिस जेके थियनि था, कमर्शियल प्रोग्राम थियनि था, टेलीविज़न जा ऑडियो वीडियो भई इहे कम हलनि पिया। दोस्त यादि कंदा आहिनि, असां वेंदा आहियूं पूरी कराचीअ में, बल्कि हाणे त नेट जो दौरु आहे, ॿाहिरां मुख़्तलिफ़ मुल्कनि खां जिते जिते सिंधी रहनि था असांजा, या जेके दोस्त असांजा वरी हितां निकिरी कैनेडा अमेरिका या दुबई हिते पहुता आहिनि, उहे हुतां असांखे कमु मोकिलींदा आहिनि, असां हितां उन्हनि खे वॉइस ओवर ठाहे मोकिलींदा आहियूं, पर उहे साॻियो हितां ई हलाईंदा आहिनि उतां मोकिले। सो इहो कमु हले थो पियो अल्हम्दुलिल्लाह। ज़ाहिर हिकिड़ी फील्ड आहे आवाज़ जे हवाले सां, लिखण जे हवाले सां बि जेकी स्क्रिप्टिंग थींदी आहे इन जी कमर्शियल्स जी, उहे ताज़ो मां हितां जो ठाहियो हिकिड़ो, मूंखे यादि आहे। बहरहाल ऐं तव्हां कमर्शियल असां नाला नथा खणी सघूं उन्हनि प्रोडक्शन जा। बाक़ी इहो आहे त कमु इहो ई आहे, फ़िलहालु हले थो। ॿियो रिटायरमेंट खां पोइ थोरो मुंहिंजो अॻु में बि साइड बिज़नेस हूंदो हो, पंहिंजी थोरी घणी जेकी वालदेन जी ज़मीन मिलियल आहे उन हवाले सां प्रॉपर्टी जो कमु, उनखे थोरो ॾिसूं पिया। फ़िलहालु त ईअं आहे। ऐं हितां KTN जे प्लेटफॉर्म तां बि तव्हां माशाल्लाह इलाही कमु कयो आहे वॉइस ओवर्स जो। बिल्कुलु मूंखे यादि आहे KTN जॾहिं नओं स्टार्ट थियो त और बम्बई बेकरी आहे, इलाही बम्बई हाउस आहे, छा आहे IH चुंदरीगढ़ रोड ते, उते हुनजी ऑफिस हूंदी हुई, उतां खां मां कमु स्टार्ट कयो। बल्कि मूंखे यादि आहे KTN जो हिकिड़ो प्रोमो हो ॾाढो मशहूरु थियो, अॼु बि शायदि हले थो। आख़िर में हिकिड़ो जुमिलो अचे थो, KTN जिते सिंध गॾिजे थी। इहो मूं कयो ऐं मुंहिंजी आवाज़ में अञा ताईं हले थो शायदि, इनखे त इलाही साल थिया, मां 24-25 साल थिया आहिनि इन ॻाल्हि खे, हले थो। पर KTN जा मां जेके कमर्शियल हुआ हिते उन ज़माने में छा हूंदो हो जो दोस्त हिते हूंदा हुआ, पोइ हुननि खे ख़बर ई मुंहिंजो हिकिड़ो रजिस्टर थियल हो नालो, पोइ सम्झो 24 कलाक मां हिते वेठो हूंदो हुउसि। कॾहिं कॾहिं त राति जो 2 बजे 3 बजे, साईं अचो सुबुह ते प्रेज़ेंटेशन आहे, हीअ रिकॉर्डिंग करणी आहे, वॉइस ओवर खपे, हाज़ुर साईं। हिकिड़े भेरे मूंखे यादि आहे मां पिकनिक ते हुउसि पंहिंजी फैमिली सां हॉक्स बे ते, ऐं मूंखे दोस्तनि फ़ोन कयो त अचिणो आहे। मां चयो यार मां फैमिली सां आहियां, पिकनिक ते आहियां, चई असांजी मजबूरी ॾिसो, असांजी प्रेज़ेंटेशन आहे ज़ाहिर आहे। त कमर्शियल में ऐं ॿियो फील्ड में माण्हू थोरो सिंसियर थिए थो। पोइ मां सभिनि खे उते छॾे मां गाॾी खई आई, मां कलाक में हिते पहुची वियुसि, रिकॉर्डिंग कराए मां वरी वापसि वियुसि समुंड ते। त ईअं बि थींदो आहे। सो ॿियो मूंखे यादि आयो त KTN त इन में त कोई शक कोन्हे, दुनिया जो पहिरियों सिंधी चैनल आहे ऐं असांखे फ़ख़्रु आहे हिन ॻाल्हि ते। मां सम्झां थो जेकी हिमत KTN कई सिंधी ॿोलीअ खे, पंहिंजी ॿोलीअ खे बचाइण जे लाइ, वधाइण जे लाइ, उनखे सलाम आहे। छो त हिकिड़ो इनिशिएटिव वठणु, हिकिड़ो क़दम खणणु हिकिड़ी वॾी ॻाल्हि हूंदी आहे, जहिड़ो तेड़ो माण्हू न पियो खणे। ऐं हेतिरनि चैनल्स में, उर्दू चैनल्स में पंहिंजी जाइ ठाहिणु का मुश्किल न हुई, वॾो कमु कयो हुन, तमामु भली टीम हुई। हाणे बि आहे। उन वक़्तु ॾाढा ड्रामा, मुख़्तलिफ़ प्रोग्राम, कमर्शियल, बसि कॉरिडोर में अचु वञु हूंदी, बीहण जी जाइ न हूंदी। पोइ मूंखे हिकिड़े भेरे फ़ोन आयो हितां त तव्हां सां स्पेशल हिकिड़ो प्रोग्राम ते डिस्कस करिणो आहे। हाज़िर, मां अचां थो, असांजो कमु आहे। मां आयुसि, मूंखे हुननि चयो त क़ुर पाक जो तर्जुमो जेको आहे उहो सॼी क़ुर पाक उहो तव्हांजी आवाज़ में असांखे करिणो आहे। असां 7-8 वॉइसिस टेस्ट कया आहिनि, चेक कया आहिनि, पर असांखे तव्हांजो वरी तजुर्बो बि आहे थोरो, पर बहरहाल उन में असां तव्हांखे रेफर था कयूं, तव्हां कंदव। चवणु त तमामु वॾी सआदत आहे, इन खां वधीक मां दुनिया जो ॿियो कहिड़ो कमु आहे जो मां क़ुर पाक जो तर्जुमो पंहिंजी आवाज़ में, ऐं इहो रिकॉर्ड आहे त दुनिया में सिंधी ॿोलीअ में पहिरियों क़ुर पाक जो तर्जुमो वॉइस में मुंहिंजी आवाज़ में। ऐं हाणे त अल्हम्दुलिल्लाह पूरी दुनिया में हले थो पियो। अमेरिका में मां उते वियुसि, उते हिकिड़ो चैनल आहे ह्यूस्टन में, सो ॻाल्हि ॿोल हले पई। मुंहिंजो तव्हां कीअं स्टार्ट कंदा हुआ? रेडियो चैनल आहे। चईसि असां पहिरियों तिलावत हलाईंदा आहियूं, पोइ सिंधी में तर्जुमो हलाईंदा आहियूं, पोइ शाह जी वाई हलाईंदा आहियूं, पोइ बैत हलाईंदा आहियूं, त तव्हां नात, पोइ सिंधी। मुंहिंजो अच्छा तर्जुमो जॾहिं हुन चयो त मां थोरो, मां चयो अलाए किथां हिननि करायो कीअं? मां चयो तर्जुमो अच्छा आयो, तव्हां किथां हथु कयो? चईसि नेट सां कढियो, बसि नेट त हलूं था। मां चयो कंहिंजो आवाज़ु आहे? इहा ख़बर न आहे। मुंहिंजो भला थोरो ॿुधायो त सही। हुननि जॾहिं मूंखे ॿुधायो त मूंखां खिल निकिरी, मूं चयो अरे इहो त मुंहिंजो आवाज़ु आहे। पोइ हैरान थी विया त तव्हांजो। मां चयो यार मुंहिंजो आवाज़ु आहे। हुननि ॿुधायो, चईसि असांखे ॿियो त नज़र ई कोन थो अचे, इहो ई हले पियो आहे यूट्यूब ते, हेॾो वरी इहो ई पियो आहे।
पोइ मां हुननि सां ॻाल्हि ॿोल थी हुननि खे पैसा घणा वठंदो, मां चयो पैसा त यार मां हिन जा हाणे हिन कहिड़ा पैसा वठजनि, अलहमदिल्ला कमायूं था, हितां ई कमायूं था, तव्हां वटां ॿियनि वटां। चएसि पैसा त असां ॾींदासीं, KTN जे इंतिज़ामिया चयो पैसा असां ॾींदासीं, छो त हीउ कमु अहिड़ो आहे, तव्हां ॻाल्हायो। पोइ मां चयो ठीकु आहे, घणा ॾींदासीं। उन ज़माने में हुननि मूंखां 1,20,000 रुपए जो पैकेज कयो, उनखे 2-2.5 महीना तक़रीबन लॻा रिकॉर्डिंग में। ऐं सोलंकी साहिबु हूंदो हिकिड़ो प्रोड्यूसर, मूंखे यादि कोन थो अचे, उहो मौलाना हो रिकॉर्डिंग कराईंदो, शायदि हीअ स्टूडियो आहे या बार बार स्टूडियो आहे, ईंदा हुआसीं। पोइ मूंखे हिकिड़ी ॿियो ख़्यालु आयो, मूं चयो यार अलाह ताला ताला किथां थो ॾिए पियो, हीअ जेके क़ुर पाक जो तर्जुमो कयो आहे मूं, इहे पैसा, हा हुननि खे मूं चयो, मां चयो तव्हां पैसा ॾियो था, ठीकु आहे महिरबानी, पर मां तव्हां सां हिकिड़ो वाइदो कयां थो, ऐं तव्हां बि थोरो पैसनि ॾियण में उन मामले में। चवनि ठीकु आहे। मां चयो हीअ पैसा मुंहिंजी ज़ात ते ख़र्चु न थींदा, हीअ मां ख़ैरात कंदुसि। हुननि चयो सही, तव्हांजो मामिलो आहे, तव्हां जीअं वणे तीअं कयो, असां तव्हांखे एतिरा ॾींदासीं, तव्हां जीअं वणे तीअं कयो। ऐं तव्हां यकीन कयो, मां अॼु ताईं कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त इन कम जो मां ज़िंदगीअ में यानी अलाए केतिरा कम जेके बि कया, पर उन्हनि में सभिनी में अज़ीम तर कम मुंहिंजो इहो आहे। छो त हिन महिल चैनल ते सुबुह जो रोज़ु हले थो हेतिरनि सालनि खां, ऐं मां सम्झां थो त उनजो सवाबु मूंखे मिले थो, बरकत आहे, ऐं उनजो घणो कुझु मूंखे मिलियो, मां सोचे कोन थो सघां। सही ॻाल्हि आहे, इहा वॾी ॻाल्हि आहे। त इलाही यादगिरियूं आहिनि KTN सां। तव्हांजा अलाह से रस्ता आसान करे छॾिया न। तमामु बिल्कुलु, जिथे वञा थो उते पोइ हाणे कहिड़ो बि चैनल तव्हां खोलियो, यूट्यूब या के बि, उते जॾहिं आवाज़ु ॿुधण में अचे थो, केरु पुछे थो, अॼुकल्ह त रेडियो एतिरो पॉपुलर न आहे जो माण्हू ॾिसनि कोन था, ॿियो असां स्क्रीन जा माण्हू त आहियूं कोन, त जेके ॿुधनि था, जेके आवाज़ सां जंहिंजी शनासाई आहे उहे त सुञाणनि था, ऐं उहे आवाज़ु ॿुधी ॿुधाइनि त सही सही फलाणो आवाज़ु आहे। सो रेडियो जे करे जो बाक़ी रेडियो जी जेकी दुनिया आहे, रेडियो जा लिसनर आहिनि, उन्हनि में त हाणे अलहमदिल्ला सुञाणप आहे, उहे जिते वेंदा आहियूं वीचारा आवाज़ु ॿुधी वॾी पज़ीराई कंदा आहिनि, मोहबत आहे उन्हनि जी। तव्हांजी आवाज़ में हिकु अलॻि ई कमाल आहे, मतिलबु हिकिड़ो बेस आहे, ऐं इहो कुदरती ॾात आहे। हा, इहो जेको आहे न, मां चवां थी त रेडियो वारनि जे लाइ, स्पेशली वॉइस ओवर्स वारनि जे लाइ, इहा हिकिड़ी मतिलबु गिफ्ट आहे अलाह जी तरफ़ां। मां ॿुधायां न त असांखे इहा गिफ्ट आहे, ऐं मां सम्झां थो मुंहिंजो रोज़ीअ जो ज़रियो अलाह ताला त रोज़ी सभिनि खे ॾियो थो न, मुंहिंजो ज़रियो इहो बि ठाहे छॾियो अलाह ताला, त इहो बेस पंहिंजा हिते। पर उनखां अलावा हीअ कमर्शियल दुनिया अहिड़ी आहे जो 7 सेकंडनि में 15 सेकंडनि में तव्हां पंहिंजे वॉइस जे ज़रिए सॼो मैसेज था ॾियो, ऐं हुन में जेकी वेरिएशन अचे थी, अप्स एंड डाउन्स अचनि था, इहो हिकिड़ो मां सम्झां त एक्स्ट्रा कमु आहे, जेको इहो ई सबबु आहे जो हिन कमर्शियल वॉइस ओवर में माण्हू तव्हांखे नज़र न ईंदा, घटि आहिनि, सही नाला न आहिनि। ऐं हिकिड़ो वक़्तु हूंदो हुयो जो असांखे ख़बर ई कोन हूंदी त भई पोयां जंहिंजो आवाज़ आहे वॉइस ओवर छा आहे, केरु आहे, वॉइस ओवर छा आहे, ख़बर ई कोन हूंदी हुई। या जेके मतिलबु रेडियो ते बि जेके कमु कंदा हुया, जेके RJs हूंदा हुया, पंहिंजा प्रोग्राम्स कंदा हुया, उन्हनि खे बि ॾिसण जे लाइ न इंसानु तरसंदो हुयो, पर अॼुकल्ह ज़ाहिर आहिनि घणा चैनल थी विया आहिनि न। तव्हांखे मां हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां, असांजो रेडियो पाकिस्तान हूंदो हो पहिरियों बंदर रोड ते, MA जनरल ते, NJB स्कूल जे साम्हूं, हाणे वरी असां उते आया आहियूं। अच्छा। उते असां जॾहिं नवां दाख़िल थियासीं 80s में, 87 में मां हिते 88 में आयुसि, त उहो रूज हुयो रेडियो पाकिस्तान जो, छो त रेडियो हो, ॿियो PTV हो, ॿियो त को सोर्स हुयो को माण्हुनि जे ॿुधण जो न ॾिसण जो। उते जेके अच्छा ॿियो टेलीविज़न जा जेके आर्टिस्ट आहे उहे रेडियो ते हूंदा, रेडियो वारा उते वेंदा, सभु जिते रेडियो में ड्रामो आहे त साॻा आर्टिस्ट रेडियो ते वेठा हूंदा, उहे वरी TV ते वेठा हूंदा। उनखे ॾिसण जे लाइ उर्दू आर्टिस्ट हुआ, सिंधी हुआ, या जेके फ़नकार हुआ, मेहदी हसन जहिड़ो माण्हू रेडियो ते सॼो ॾींहुं वेठो हूंदो हो, ठीकु आहे, ॿियो प्लेटफॉर्म हो कोन उनखे ॾिसण जे लाइ। असांजे अनाउंसर्स खे, कॉम्पियर्स खे, ड्रामा आर्टिस्ट खे ॾिसण जे लाइ माण्हू सॼो ॾींहुं ॿाहिरि बीठा हूंदा, ऐं वो निकिरंदा हुआ, ऐं घणनि खे त न ई ख़बर, शिकिल खां त कोन सुञाणंदा हुआ न, पर जेके TV आर्टिस्ट आहे उन्हनि खे सुञाणंदा हुआ, त उन्हनि खे बसि पोइ तंहिं ज़माने बसि ऑटोग्राफ जो वॾो हूंदो हो त बसि सही नोट ते बि ऑटोग्राफ वठंदा हुआ, बिल्कुलु वठंदा हुआ, सही था चओ। असां सां गॾु दी गुलशन सिंधू बि मौजूदु आहे। दी कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा, ठीकु आहियो? अलाह जो शुक्र आहे, अल्हम्दुलिल्लाह। ऐं माशाअल्लाह छा पिया कयो अॼुकल्ह, कहिड़े हिन ते कमु थी रहियो आहे किताब ते? अॼुकल्ह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सुरनि ते तक़रीबन 22 सुर जेको आहे सो मां उन ते कालम वग़ैरह लिखी चुकी आहियां, उन ते बाक़ाइदा पढ़ंदी आहियां, जहिड़े कहिड़े क़िस्म जी रिसर्च कंदी आहियां, ऐं पोइ उन खां पोइ उन ते लिखंदी आहियां।
मां सम्झां थी भिटाई जहिड़ो सब्जेक्ट को आहे कोन जंहिं ते रिसर्च कजे ऐं अॻिते ट्रांसफर कजे असांजी नसलुनि खे। जेसि ताईं असां का शइ आणे हिकिड़ी किताबी सूरत में ॾींदासीं, शाह जो रिसालो त आहे, पर असां जॾहिं उन्हनि खे पंहिंजे लफ़्ज़नि में लिखी ॿारनि खे ॾींदासीं अञा उन्हनि खे सही तरीक़े सां सम्झ में ईंदी उहा शइ। हाणे शाह अब्दुल लतीफ़ जो इहो रिसालो आहे त मां पाण पढ़ंदी आहियां त मुश्किल लॻंदी आहे, छो उन में अल्फाज़ ॾिसो तव्हां, लफ़्ज़नि जी बीहक ॾिसो, बेत ॾिसो, एराबू ॾिसो, माना उन लफ़्ज़ जी हिकिड़े हिकिड़े जी जॾहिं असां मीनिंग ॾिसंदा आहियूं वञी तॾहिं असांखे ख़बर पवंदी आहे त हिन बेत जी असुल में उनजो मफ़हम छा आहे, मक़सदु छा आहे, रूहानी कहिड़ो आहे, माना अंदरूनी मक़सदु थिए थो, रूहानी ऐं सभु हिन में हर पहलू तव्हांखे नज़र ईंदो। हाणे भिटाई ज़ाहिरी तरह त असांखे जीअं ससीअ जो असांखे हिकिड़ो सुरा ससीअ जो कयोसीं, ससीअ ॾुख ॾिठा, ठीकु आहे, ऐं जेको आहे सो कशाला कटी, माना ईअं हिकिड़ी दुनिया असांखे आहे। तव्हां कशाला कटियो, पोइ वरी मेलाप छा आहे, आख़िरत आहे, तव्हांखे आख़िरत में हुनजो फल मिलंदो। तव्हां हिते कशाला कटियो, रब खे ॻोल्हियो, पेर पथूं कयो, मुश्किलातुनि सां हलो, पहाड़ सर कयो त तव्हांखे ख़ुदा मिलंदो। तव्हां अलाह जी राह में इबादत कयो, ख़ुदा खे ॻोल्हियो त तव्हांखे ख़ुदा मिलंदो। मारवीअ जो सुर खणो त सुर मारवीअ में हाणे मारवी केॾो वतन लाइ, हिकु त ज़ाहिरी तरह वतन परस्ती, ठीकु आहे, वतन जी हुबल वतनी, पर हुनजे अंदरुनी छा, थर छा थियो, थर अॻिलो जहान, उमरकोट ही जहान, उते माना जेको मारवी एॾी ॾुखी आहे, उते हुन सां हालांकि हुनखे सभु कुझु मिले थो, दुनिया जी हर सहूलियत, हीरा जवाहर, पर छा त हुनखे केॾे वञिणो आहे, मारुनि ॾे वञिणो आहे। इहा न मारुनि रीत जीअं सेण मटाइनि सोन ते, अची उमर कोट में कंदसि कान कुरीत, पखनि जी प्रीत माड़नि सीन मटिया, यानी भले तूं मूंखे हिते ढेर लॻाए छॾ सोन जा हर शइ जा, पर मारुनि जी मिटी बि वधीक आहे। जेकॾहिं मड़ बोॾायूं त मां सम्झंदसि त जेरी आहे। माना असुल मक़सदु इहो आहे, तव्हां भिटाई पढ़ंदव त तव्हांजी पंहिंजी नेचर बि चेंज थींदी आहे। मां सम्झां थी बेसिकली तव्हां पाण मटिजी वेंदव। शाह लतीफ़ जी उहा गहराई वारी शायरी खे पढ़णु हर कंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे, ऐं पढ़बो न त पोइ ॿियो कुझु पढ़ण जी का ज़रूरत ई कान्हे। सही, तव्हां भिटाई पढ़ो त तव्हां चवंदो त हर शइ उन में मौजूदु आहे। जिथे लालच खे न ॾियो अथई, जिथे वतन जी हुब जी असांखे तलक़ीन कई अथई, जिथे चयो अथई कशाला कटियो त तव्हांखे मक़सदु हासिलु थींदो। महबूब मक़सदु आहे न, हींअर असांखे उहो को मक़सदु अॻियां उहो महबूब आहे, असांजो मक़सदु असांजो महबूब आहे। असां उन जे लाइ ॾोरियूं लोड़ियूं कशाला कटियूं त असांखे मिलंदो छा, मिलंदो महबूब। महबूब माना मक़सदु। दुनिया में असांखे मक़सदनि हासिलु करण लाइ कशाला कटणा आहिनि, जीअं ससीअ कटिया, लालच न आहे करणी, जीअं जेको आहे सो लीला कई, लीला हीला छॾ हाणे लालच, पोइ वरी तूं हाणे चो थी ऐं माना लीलायूं जॾहिं लालच। इन ॻाल्हि ते पिया ॻाल्हायूं था, आदि ते ब्रेक वठंदासीं, ब्रेक जो बि वक़्तु थी वियो आहे। जी व्यूअर्स, ब्रेक जो वक़्तु आहे, कारे न वञो, जल्दी वापसि था अचो। व्यूअर्स, बेर तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था, नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। हिकु ॿिए गेस्ट असांखे जॉइन कयो आहे, असां सां गॾु आहिनि डॉक्टर यामीन कुरैशी, माशाल्लाह सां गोल्ड मेडलिस्ट बि आहिनि। 2015 में जेको आहे डॉक्टर ऑफ द ईयर जो अवॉर्ड भी मिली चुको है। उनखां अलावा हेल्थ न्यूट्रिशन एक्सपर्ट, बानी सदर डेंटल केयर सोसाइटी, दंदन जो माहिर डॉक्टर एंड जनरल फिजिशियन होम्योपैथिक सोशल एक्टिविस्ट भी आहिनि। सो उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक आहियो? तबियत सही आहे? अल्लाह जो शुक्र है, मालिक जो वॾो करम आहे। माशाअल्लाह। त अॼुकल्ह मतिलबु छा थी रहियो आहे? ॾंद कढो पिया या हणो पिया, छा पिया कयो? पहिरीं ॻाल्हि त जेॾी महिल पुछंदा आहिनि कीअं आहियो ऐं तबियत कीअं आहे, न मुंहिंजो सॼो फोकस ई ॾंदनि ते आहे। न आउं जनरल इन सां गॾु गॾु जेका जनरल फिजिशियन बि आहियां, न्यूट्रिशन बि ॾिसंदो आहियां। हींअर बि हिकिड़ो कैम्प करे रहियो आहियां
एसनाबाद में होसि, हुतां ईंदे ईंदे थोरी लेट बि थी वियोसि, हुनजे करे माज़रत। असल में माण्हू पुछंदा आहिनि चे डॉक्टर साहब कीअं आहियो, ऐं तबियत कीअं आहे? न न मां तव्हांखां चवंदो आहियां कढो पिया या ॾंद हणो पिया? न हण कमु बिल्कुलु हणंदा बि ॿई कम कंदो आहे। बिल्कुलु पर इहो इन जवाबु अवांखे ॾियां छो असां तबियत ठीकु करण वारा आहियूं, असांजी अल्हम्दुलिल्लाह तबियत जेका आहे ठीकु हूंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह ॾंद कढण सां बि तबियत सही थी वेंदी आहे, बिल्कुलु ॿाहिरि सूरु हूंदो आहे, ऐं जंहिंखे ॾंदनि जी ज़रूरत हूंदी आहे ज़ाहिर आहे वीचारो खाई न सघंदो, चवंदो ॾंद हणो, उनखे त फ़र्क़ मिलंदी न, राहत मिलंदी। सही ॻाल्हि आहे। अल्हम्दुलिल्लाह ॿई प्रैक्टिस आहिनि। पाकिस्तान में हिकिड़ो लॉ आहे, अवां जे अगरि हिकिड़ी साइड पढ़ो था, ॿिया पुछंदा आहिनि अवां खां जेका डॉक्टर साहब डेंटल सर्जरी पढ़ण खां पोइ अवां होम्योपैथिक में छो विया? मूं चयो आऊं जॾहिं मुंहिंजो तालुक़ु आहे अंबनि वारे शहर मीरपुर ख़ासि ओ अच्छा अच्छा सही ते चवंदो आहियां मीरपुर ख़ासि अंबनि वारे शहर जो अंब किथे आहिनि? सही अंब बि कराईंदासीं, अंब जो सीज़न हले पियो इंशाल्लाह, अपनी नेक्स्ट में इंशाल्लाह बिल्कुलु। उहो आऊं चवंदो आहियां साईं असां जेॾीमहिल हुते कैंपिंग पे कई, सोशल एक्टिविस्ट आहियां, शुरू कई अल्हम्दुलिल्लाह, इहा तबियत में आहे, तॾहिं वेंदा हुआसीं, सिर्फ़ु ऑरल हेल्थ जी अवेयरनेस ॾींदोसि, तॾहिं ख़बर पवंदी माण्हुनि जी जनरल हेल्थ जी बि जेका आहे उन्हनि खे ज़रूरत आहे। एज़ ए डेंटल सर्जन को एडवाइस कोन करे सघंदुसि, वरी तिब नबी पढ़ी, घरेलू टोटका माने न्यूट्रिशन, पोइ इहो माण्हुनि खे हुते जे ॻोठाणनि खे जेका आहे हुते जे उन्हनि जे किचन में ई ॿुधाए छॾींदो आहे, भाउ हीउ कयो, हीउ वणु खाई वठो, इन जा ॿूटा, इन ॿूटी जी जेका आहे माना न्यूट्रिशन ठाहे अवांखे इन में ई खाई छॾियो, त अल्हम्दुलिल्लाह उन खां काफ़ी जेका आहे माण्हुनि खे रिलीफ बि ॾिनो आहे अल्हम्दुलिल्लाह। 2022 में बोर्ड आई मीरपुर ख़ासि में, तॾहिं आउं तक़रीबन को 50-60 कैंप लॻाया आहिनि मुख़्तलिफ़ सॼे इलाइक़े में, अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे इलाइक़े में, अलाह शुक्र आहे। इहा मख़लूक़ ख़ुदा जी ख़िदमत, गॾो गॾु हिकिड़ी वेलफेयर आहे, मुंहिंजी उन जनरल सेक्रेटरी आहियां, रूमी वेलफेयर एसोसिएशन। मौलाना रूमी साहब फरमाईंदा आहिनि अलाह साईं जी तरफ़ जेका रस्ता वेंदा आहिनि, इबादत जा बि आहिनि, ॿिया घणा रस्ता आहिनि, पर मख़लूक़ ख़ुदा जी ख़िदमत जो जेका रस्तो आहे उहो तमामु बहितरीनु रस्तो आहे। सर इहा ॻाल्हि हर कोई कोन सम्झंदो आहे। बसि त मुंहिंजी कोशिशि इहा ई हूंदी आहे, सुबुह जो नाश्तो बि आउं हुते वञी कयो आहे, सुबुह जो 10 बजे एसनाबाद पहुतो आहियां, हुतां वञी जेका आहे बसि हॉस्पिटल, मुंहिंजो गस में हॉस्पिटल थो पए आयशा मंज़िल ते, हुतां निकिरी बसि हितां भॼियो आहियां। मुंहिंजो इहो बि अवेयरनेस आहे माण्हुनि खे, हिते अवां जहिड़े चैनल ते वेही जेका आहे असांजो जेका मेज़बान आहिनि, अवां आयो जेका आहे हिकु इहे रंगनि जी शाम जेका आहे यकीनन सुठी थींदी आहे, यकीनन इंशाअल्लाह। ॻाल्हि कई त ओरल हाइजीनिक जे हवाले सां बि ॻाल्हाइजे, ऐं हुए बि तव्हां मतिलबु ओवरऑल जीअं असां पंहिंजी हाइजीन जो ख़्यालु रखंदा आहियूं त स्पेशली ॾंदनि जो बि चवंदा आहिनि त तमामु घणो ख़्यालु, बिल्कुलु सही था चओ, जेका अवेयरनेस अञा ताईं असांजे माण्हुनि में कोन्हे का। ऐं 2010 में हिकिड़ी पंहिंजी डेंटल केयर एंड केयर वेलफेयर एसोसिएशन जो आगाज़ कयो, तॾहिं हिकिड़ो स्लोगन बि हलायो जे हाउ टू मैनेज ऑरल हेल्थ, हाउ टू प्रॉपर ब्रशिंग। असांखे प्रॉपर ब्रशिंग कोन थी करणी अचे, ऐं मैनेज कीअं कयूं असां, मुख़्तलिफ़ जायुनि ते असां कैंप लॻायो, माण्हुनि खे अवेयरनेस इहा ॾिनी जे प्रॉपर ब्रशिंग कयो, ऐं घटि में घटि साल में हिकिड़ी दफ़ा पंहिंजी डेंटिस्ट खे विज़िट कयो, लाज़मी आहे। ॾिसो हिकिड़ी शइ आहे, हाणे मुंहिंजा वार जे अगरि अच्छा थियनि था त साम्हूं वारो माण्हू ॾिसंदो चए यार तुंहिंजा वार अच्छा थियनि पिया, वात में को प्रॉब्लम थिए थी या स्किन ते को प्रॉब्लम थिए थी, साम्हूं वारो जेका माण्हू उहो चवंदो चए अदा साईं इहे ॾिसो अव्हांखे कुझु प्रॉब्लम आहे, छो क्रिटिसाइज़ करणु असां वारी क़ौम जो हक़ आहे, उहो कंदी आहे, पर ॾंदनि खे क्रिटिसाइज़ कीअं करे, उन्हनि खे साम्हूं वारे खे ख़बर ई कोन थी पए, जेसिताईं माण्हू ॾंद न कढे बग़ैर सूर कढजनि तब सूर जी ख़बर त कोन पवंदी त सूर लेके आया न मुंहिंजो मक़सदु ॾंद कढण जो आहे, त चवंदा न ॾंद छो थो कढी खिलण मां। माण्हुनि खे लाज़मी तौर ते एशिया पैसिफिक डेंटल एसोसिएशन चवंदो आहे असांजे एशिया जे रीजन जे लाइ घटि में घटि साल में 2 दफ़ा, पर असां 2 दफ़ा न त साल में हिकिड़ी दफ़ा ते वञूं, पर हिते वारा माण्हू जॾहिं वेंदा आहिनि को ईंदो आहे पुछंदो आहियां, वॾे में वॾो को प्रोफेसर बि आहे, को डॉक्टर, इवन की डॉक्टर जनरल फिजिशियन बि आहे, मेडिसिन जी फील्ड खां वाबस्तगी आहे, या को प्रोफेसर लेवल जो आहे माण्हू, ते उहो वरी चवंदो यार सूरु थी वियो तंहिंजे करे आया आहियूं, जेॾी महिल सूरु थींदो आहे तॾहिं ईंदा आहिनि, उन खां पहिरीं असांजे मुआशरे में इहा हिकिड़ी फितरत आहे त जॾहिं जेसिताईं तकलीफ़ न थिए तेसिताईं कोन वेंदासीं, पूरी दुनिया में तव्हां ॿाहिरि रही आया हो, जी बिल्कुलु, असां ॾिठो आहे त उन्हनि खे कुझु, मूंखे हिकिड़ो यादि अचियो, लंडन में असां हिकिड़ी शादी में वियासीं,
त शादी जे ॾींहंनि में जंहिंजे घर में शादी आहे उन हिकिड़ी ॿिली हुई, तमामु ख़ूबसूरत ॿिली, रानी हुनजो नालो हुयो। त जंहिंजे घर में हुआसीं हुन माई चयो त हिन जी सुभाणे वैक्सीनेशन आहे, मूं वटि मैसेज अची वियो आहे, जेकर मां टाइम ते न पहुचंदसि त मूंखे जुर्मानो लॻंदो। मां हैरान थी वियुसि, मां चयो भई ॿिली तुंहिंजी आहे? चई भली, पर मुंहिंजी रजिस्टर्ड आहे उते, ऐं हू पाण असांखे वैक्सीनेशन जे लाइ घुराईंदा आहिनि, तव्हां अचो, तव्हांजी वैक्सीनेशन आहे हिन ॾींहं ते। मां हैरान थी वियुसि त जानवरनि जो बि आहे, पर छा आहे त पाण उते जानवरनि जो बि हक़ आहे, उते उन्हनि जी प्रॉपर वैक्सीन, प्रॉपर हेल्थ, हर शइ जो ख़्यालु। इन मां अंदाज़ो लॻायो त जानवरनि जे लाइ जेकॾहिं हुनजी टाइमिंग हिकिड़ो शेड्यूल ठहियलु आहे त इंसाननि जे लाइ केतिरो हूंदो। यकीन। ऐं उहे माण्हू हर 6 महीने साल में हर तरह जेको जनरल जो चेकअप कराईंदा आहिनि, पूरी दुनिया में आहे, उहो हिते कोन्हे। रूटीन चेकअप छा आहे? रूटीन चेकअप इहो ई त हूंदो आहे त हर 6 मंथ्स या हर 3 मंथ्स तव्हां वञो डॉक्टर खे पंहिंजी शिकिल ॾेखारियो वञी। बिल्कुलु बिल्कुुलु। ॾिसो इन में डॉक्टर जो त फ़ाइदो हुजे या न हुजे, हूंदो, असांजो फ़ाइदो असुल त माण्हू जो पंहिंजो फ़ाइदो आहे न। ॿियो इंसानी जिस्म आहे, इंसानी सिहत आहे, हलंदे फिरंदे दुनिया में अलाए केतिरियूं बीमारियूं आहिनि, ऐं अहिड़ियूं खुफ़िया बीमारियूं जो ख़बर थोरी थी पए, इहे त टेस्ट करण खां पोइ ख़बर पवंदी आहे। जॾहिं असांखे उन पीक ते पहुची वेंदा आहियूं, डॉक्टर ॾे वेंदा आहियूं, जॾहिं असां रड़ियो कंदा आहियूं त डॉक्टर हेॾियूं सारियूं टेस्टूं कराए इन करे ॾींदा आहिनि त भई ओवरऑल तव्हांजी इन्वेस्टिगेशन्स थियनि त ख़बर पए त प्रॉब्लम छा आहे। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, असांजो पाड़े में बि आहे, मूं चवंदो त वॉक कयो, सूफ़ खाओ ऐं ग़िज़ा नॉर्मल रखो, डॉक्टरनि खां परे रहो। डॉक्टर खां परे, बिल्कुलु सही, बिल्कुलु। डॉक्टरनि सां तव्हां वेंदो त तव्हांजी सिहत सही हूंदी, तव्हां छो वेंदो? अॼुकल्ह वॉक करणु वञिजे या त फुर थी वञे, वॉलेट चोरी थी वञे, मां त पंहिंजी छित ते कंदो आहियां, मोबाइल चोरी थी वञे, मां असां हिकु दफ़ो ईअं काॾे वञे माण्हू, असांजो त पर्स ई हले वञे। असां न कुझु अहिड़ा पार्क आहिनि जीअं हाणे डिफेंस में, क्लिफ्टन में वॾा पार्क आहिनि, सिक्योरिटी आहे, सुठो आहे। बाक़ी कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते गेटनि में नथो करे सघे माण्हू। मां ॿुधायां न, मां यकीन कयो, मां कोई 13-14 सालनि खां 2010 खां वठी अलहमदिल्ला छित सुठी वॾी आहे, मां हुन छित में पंहिंजो कंदो आहियां, पंहिंजो टाइम 40 मिंट घर जी बाउंड्री जे अंदरि तव्हां कयो था, छत ते कयो था, उहो फेयर इनफ आहे, सही आहे। भई मोबाइल आहे, हेडफोन लगायो, कान का शइ ॿुधी, बसि अलाए 40 मिंट कीअं था गुज़रनि ख़बर कान थी पए। में बि अॼुकल्ह नथो वञी सघे। मूंखे यादि आहे, असां हाणे रमज़ान जी रिकॉर्डिंग पिया कयूं, मुंहिंजे ख़्याल में अली अहमद असां सां गॾु हुयो। हा, हाणे रमज़ान जी रिकॉर्डिंग पिया कयूं, प्रोमो शूट पिया कयूं, असांजी अखियुनि आॾो हिकिड़ो छोकिरो छोकिरी कपल हुयो, उन्हनि खां जेका फुरे विया, मोबाइल फुरे विया अंदरि पार्क, अंदरि ॾींहं ॾिठे जो अंदरि पार्क मां, उन खां पोइ थो अचे चौकीदार डंडो खणी रड़ियो कंदो थो अचे पियो। बसि उहो त हाणे ज़ाहिर थिए थो। ॿियो त अॼुकल्ह माण्हू त ख़ैर किथे महफ़ूज़ आहे ई कोन न। हूअं बि असां चवंदा हुआसीं भई डिफेंस, क्लिफ्टन, इहे पोश शहर, हिते कुझु कोन्हे, पर हिते वधीक प्रॉब्लम सन्नाटो लॻो पियो हूंदो त हिते जेका आहे जेॾी महिल बि को बि कुझु करे सघे थो। सर, जीअं तिबे नबी जी तव्हां ॻाल्हि कई ऐं चयो बि इहो ई वेंदो आहे त तव्हां तिबे नबी खे फॉलो कयो, उन खां पोइ जेको आहे तव्हां पंहिंजो पाण खे बहितर फील कंदो, पर घणो करे होम्योपैथिक जा जेके इलाज हूंदा आहिनि घणो कंसीडर न कंदा आहिनि माण्हू। तिबे नबी जी ॻाल्हि पे हली, हिकिड़ी हदीस मूंखे बल्कि सूरह यादि अची हुई, वतीन व ज़ैतून व तूर सीना व हाज़ल बलदिल अमीन। अल्लाह साईं फरमाए थो, कसम खाए थो 4 शयुनि जी, जंहिंमें 2 वण आहिनि, तीन ऐं ज़ैतून। तीन छा आहे? या इंजीर, इंजीर ऐं ज़ैतून खां पोइ मक्का, शहर मक्का ऐं तूर सीना, इन जी कसम खाए थो रब्बुल आलमीन। ऐं पोइ फरमाए थो, लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम, ए इंसान असां तव्हांखे तमामु अहसन तक़वीम तरीक़े सां, तमामु सुहिणे तरीक़े खां, तमामु हर शइ जेका आहे असांजी तक़रीबन परफेक्ट आहे, 100% परफेक्ट आहे हर शइ मां। पोइ अल्लाह साईं जे अगरि, ऐं लक़द जो लफ़्ज़ जेका आहे, लक़द ते आउं रिसर्च कई, लक़द जो मायने आहे बिलाशुबा तहक़ीक़, ऐं जे अगरि लक़द न लॻाया रब्बुल आलमीन ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम करे छॾिया, तो बि इहा बि ख़बर पइजी वञे त असांखे तव्हां के असां बहितरीन तक़वीम तरीक़े सां पैदा कयो, पर लक़द छाजे करे लॻायो? चए अवां बि तहक़ीक़ कयो, असां तहक़ीक़ कई, ऐं पंहिंजी तहक़ीक़ इहा कई आहे, ऐं पंहिंजी तहक़ीक़ कईसीं जेका वण आहिनि असांजी ज़िंदगी जे लाइ, असांजी ज़िंदगी जे लाइ तमामु बहितरीन आहिनि, असांजी ज़िंदगी जो तमामु गहरो रिश्तो आहे। अल्लाह साईं जंहिंजी कसम खाधी आहे उन जो तमामु बहितरीन कनेक्शन आहे असां खां, इंसान ज़ात सां, इंसान ज़ात सां। ऐं हिकिड़ो पौधे जी जेका आहे अफ़ादीअ तव्हांखे ॿुधाया, हिकिड़ो पौधो आहे उनखे चवंदा आहिनि पत्थर चट पौधो आहे हिकिड़ो, अमेरिका में उनखे लीफ ऑफ लाइफ चइबो आहे। हींअर रिसर्च करे वठो मां, लीफ ऑफ लाइफ माने ज़िंदगी जो पत्तो, लीफ ऑफ लाइफ।
उन जो हिकिड़ो कैप्सूल ठाहे अमेरिका $1 जो विकिणे थो। असां वटि हिते हिकिड़ो पौधो जेका आहे को नर्सरी मां 300-500 जो मिली वेंदो, उहो 5 पत्ता खाई छॾियो अवां डेली जेका आहे अवां अलाए केतिरी बीमारियुनि खां माना सॼी ज़िंदगी जो पौधो आहे, उहो चवंदा आहिनि लीफ ऑफ लाइफ आहे, ज़िंदगी जो पत्तो। तुलसी त नथा चओ साईं, तुलसी जो ॿुधाए छॾियां। तुलसी खे जेका आहिनि असांजे ब्रादर मुल्क वारा जेका आहिनि उन पूजा कंदा आहिनि, तुलसी जी पूजा कंदा आहिनि, वॾी कम जी शइ आहे। उन माना एॾो मोतबर आहे। अच्छा, ही मोतबर छाजे करे थी आहे, इहा बि गौर तलब ॻाल्हि आहे। मोतबर छाजे करे थी आहे, जंहिंजी असां कसम था खणूं उहो मोतबर हूंदो आहे न। बचपन में असां तुंहिंजी माउ जी कसम खणती है, माना असां जंहिंजी जेको मोतबर हूंदो आहे उनजी कसम खणंदा आहियूं। अलाह साईं क़ुरान में ऐं जेका अलाह साईं जंहिंजी कसम खणे उहो केॾो मोतबर हूंदो। इंजीर ऐं ज़ैतून जी कसम खाधी, पोइ इंजीर ऐं ज़ैतून जा ई कुनबो आहे, माने अंब भी उन जो कुनबो है, जैतून थी वियो, जैतून जी कसम खाधी, उन खां पोइ जेतिरा भी पौधा आहिनि, जेतिरा भी वण आहिनि, उन जा कुनबा आहिनि यकीनन। पोइ निम आहे, निम जी हुक्मा चवंदा आहिनि जंहिं घर में निम जो वण आहे उन घर में कॾहिं को कैंसर जो मरीज़ कोन थींदो। ये तिब्बे नबी जी बाक़ाइदा ॻाल्हि आहे यकीनन। ऐं निम जे वण में तमामु ख़ूबियूं आहिनि। ईअं ई जेका आहिनि हर लूसण खाईंदो आहे, हींअर बकरनि जो सीज़न हले पियो, लूसण में हिकिड़ी दवा थो ठहे ऐं उहो तमामु बहितरीनु दवा बुख लॻाइण जे लाइ एपिटाइज़र अल्फल्फा जेका आहे उहा ठहंदी आहे। तमामु ईअं हर हिकु शइ में दवा ठहंदियूं आहिनि, हर हिकु शइ में दवा ठहे थी। ऐं जेका होम्योपैथिक या हिकमत पर तव्हां ॾिसो, सॉरी जी जी, एलोपैथिक जी जेकी दवाऊं आहिनि उहो बि हिन मां ठहनि त हिननि मां थियो न। पर अॼु बि मतिलबु कुझु आहिनि जेके माण्हू होम्योपैथिक जो इलाज कंदा आहिनि, कुझु वरी चवंदा आहिनि त असांखे उहो इलाज नथो लॻे या असां मञींदा न आहियूं। एक्चुअली उहो इन करे मां जेको सम्झां थो, जो छो त असां रेडियो में, मां रेडियो क्लिनिक जो प्रोग्राम कंदो हुउसि, जेको मां सम्झां थो त तक़रीबन 25-26 साल कयो। डॉक्टरनि सां उथण में तमामु घणो हूंदो, ॿियो ख़बर अधु डॉक्टर त असां पाण थी विया। पोइ चवंदा आहिनि जेकी होम्योपैथिक इलाज सुठो आहे, जेकॾहिं न हुजे त इहो जर्मनी मां पैदाइश आहे उतां जी, जेके न हुजे त अॼु ताईं ख़तमु थी वञे कॾो को, पर न उते अञा हले थो पियो। असां वटि शायदि असांजे माण्हुनि में सब्र कोन्हे, उते ॿी दुनिया में होम्योपैथिक तमामु घणो हले थो, इन करे थोरो लेंदी आहे बसि, इन करे ॿियो को बाक़ी हुनजो फ़र्क़ु आहे। दवाऊं उहे आहिनि, उहे बि उन्हनि शयुनि मां ठहनि थियूं, हुनजो प्रोसीजर थोरो मुख़्तलिफ़ आहे, ड्रॉप्स जो सिस्टम आहे, बसि ॿियो कुझु कोन्हे। ॿियो त यकीन जी ॻाल्हि आहे, असांजा माण्हू छो हलो डॉक्टर ठहियो वरी पीरनि फ़क़ीरनि ॾे वेंदो, वरी तावीज़नि में बीमारी माना हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो ॾिसो न नज़रियो, माना सोच बिल्कुलु, माना कंहिंजी दकियानुसी सोचा त पोइ ओॾां हलिया वञनि, वरी जेकॾहिं अच्छा उहो पीर जेको आहे ज़िंदा कंहिंखे के चवंदा हकीमनि तबीबनि ॾे वञो, उहो जेको पीर ज़िंदा पीर आहे, ज़िंदा पीर लाइ भला अजीब क़िस्म जा माण्हू, माना उन्हनि जी हिकिड़ी अच्छा जेका उहो पीर पाण बीमार थिए, उहो वरी डॉक्टर साहब ॾे ईंदो, माना माण्हू शऊर न आहे। असां वटि इहो सम्झो वञे थो त मुल्क हले पीरनि फ़क़ीरनि ते, दुनिया छा थी हले पई, ओॾे त पीर फ़क़ीर कोन्हनि कंहिं। अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौर आहे, ॾिसो था उते बि जाली पीर ते वेठा आहिनि, धंधा आहिनि, वॾा धंधा आहिनि, करोड़पति अरबपति, उन्हनि जा मुरीद ग़रीब वीचारा गऊं विकिणी पीर खे पैसा ॾींदा, बकरी विकिणी पीर खे पैसा ॾींदा, पीर पजारो में थो घुमे पियो। पीर हाणे जेकॾहिं ईअं हुजनि हा त पोइ ॿियुनि शयुनि जी ज़रूरत छो पई आहे माण्हू खे। तव्हां अगरि इन्हनि ते कॉलम लिखिया आहिनि? न मूं कॾहिं पीरनि ते न आहिनि लिखिया, लिखंदसि हाणे, अॼु मौज़ू मिली वियो, होम्योपैथिक जी ॻाल्हि थी, तिब्बे नबवी जी माशाअल्लाह थी, त हाणे वरी मथां पीरनि वारी बि मूं एड कई आहे, त पोइ इन करे हाणे इन्हनि टिनिनि खे रलाए हिकिड़ो कॉलम लिखो इंशाअल्लाह। ज़बरदस्त, लिखो ज़रूर लिखो, इन्हनि ते त लिखणु घुरिजे, राइटर जो कमु आहे, इहो इन्हनि जी ज़िमेदारी बि आहे। पीर जेको आहे, पीर भला छा उनखे कीअं थी ख़बर पए त तव्हांखे छा मसइलो आहे, न हू टेस्ट पीर खे पंहिंजी ख़बर कान्हे, हुनखे पंहिंजी ख़बर कान्हे त छा मसइलो आहे। हिते हिकिड़ी एडिशन कंदुसि, हिकिड़ी एडिशन कंदुमि, मुराक़बा हींअर योगा चवंदा आहिनि, लेटेस्ट हुन में हुनखे योगा चइबो आहे। असांजी मुराक़बा, असांजी जेका साईं उनखे जेका ख़ानकाहूं, दरगाहूं, सूफ़ीइज़म जेका हो मौलाना रूमी का हले पियो, असांजी मुस्लिम का जेका आहे, भले हिंदुइज़म में ॾिसो त जेका सूफ़ीइज़म जेका आहे तमामु बहितरीनु, सूफ़ीइज़म में छा थो थिए, मेडिटेशन, उनखे जेके इंग्लिश में मेडिटेशन अवां बि करे सघो था, जेको असांजो वीवर ॾिसे उहो बि करे सघे थो मेडिटेशन। अलाह साईं क़ुरान में फरमाए थो, फजर हज़रत अली जो कॉल आहे, नमाज़ फजर खां पोइ वेही रहो, आउं अंग्रेज़ डॉक्टर आहियां,
अंग्रेज़ी खे फॉलो कंदो आहियां, इंग्लिश खे, या होम्योपैथिक बि अंग्रेज़नि जी आहे न, जर्मन जी आहे, पर अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी मेडिटेशन अहिड़ी आहे, सुबुह जे टाइम ऐं फजर महिल उथंदो आहियां, फजर खां पोइ वरी थोरो कलाक खां पोइ वरी सिज लही वेंदो आहे, सिज निकिरी अचे थो, उन खां पोइ जेका आहे असां सुम्हंदा आहियूं, उन इस ताईं मेडिटेशन कंदा आहियूं। मेडिटेशन में अव्हां की बॉडी के, अव्हां के पाण के एतिरी फज़ीलत थिए थी, एतिरी माने कि अव्हां खे जेका आहे न एनर्जी मिले थी, अव्हां करण वारा रहियो। इंसान पंहिंजे लाइ पाण ख़ुदि करे, बिल्कुलु करे सघे, वर्जिश कई, बिल्कुलु करे सघे, एक्सरसाइज कयो, बिल्कुलु त कम से कम उहे इश्यूज़ अचनि ई न। अच्छा, दुनिया में जेकी योगा थिए थी न, इन योगा में थोड़ी रूहानियत शामिल करे छॾी, वो मेडिटेशन थी वई। योगा थिए सुबुह में थिए न, सुबुह में एनर्जी मिले थी। बाक़ी सुभाणे केयर पाण कजे, बस पाण कजे, बिल्कुलु यकीन। अच्छा, मां फर्स्ट स्टेप इहो आहे त मॉर्निंग में तव्हां योगा कयो, एक्सरसाइज कयो, इन सां तव्हांजी इम्यून बूस्ट बि थिए थी, तव्हां मतलब ओवरऑल तव्हां जेको आहे न पंहिंजो पाण खे फिट फील कंदो। बिल्कुलु बिल्कुलु यकीनन फील कंदा। एक्सरसाइज का बि जेकी आहे न उहा लाइफ जे लाइ तमामु ज़रूरी आहे। हे जेको असां अल्हम्दुलिल्लाह 5 वक़्त जेकर नमाज़ पढ़ूं था, अल्हम्दुलिल्लाह ये वॾी एक्सरसाइज, बिल्कुलु। पर जेकॾहिं माण्हू जो ओवरलोड आहे, कमु घणो थो करे, टाइम घटि थो ॾिए, उन जे लाइ फ़र्ज़ु कयो तव्हां सुबुह जो टाइम नथो मिले त शाम जो कयो। शाम जो मां हिकिड़ी जाइ ते ॾिठो, हिते इंग्लैंड में राति जो असां आयासीं 2-2:30 बजे मोटियासीं घर ते, हिकिड़ी छोकिरी हुजे, सियारे जा ॾींहं हुजनि, उनखे निकर पातल हुजे, बोतल हथ में पाणीअ जो हुजे ऐं हेडफोन लॻल हुजे ऐं डोड़ंदी पई वञे। मूं चयो भई हे टाइम 2 बजे वॉक करण जो आहे या जॉगिंग जो आहे, हुन चयो भई हुनखे टाइम इहो मिलियो हूंदो, छो त हुनजी जॉब अहिड़े क़िस्म जी हूंदी, हिनखे टाइम इहो मिलियो हूंदो, पर हुनखे करणु ज़रूरी आहे। वो 24 कलाकनि में 5 कलाक ज़रूर कढंदी। सर ॾिसो ॿाहिरनि मुल्कनि में जेकॾहिं माण्हू फिट रखनि था पंहिंजो पाण खे, त हू पंहिंजो मतिलबु लाइफ स्टाइल सुठो था रखनि। बिल्कुलु सही आहे। हिते असांजो लाइफ स्टाइल ख़राबु आहे, असांजो खाधो पीतो अहिड़ो थी वियो आहे, टोटली जंक फूड, टोटली जंक फूड, ऐं उन खां अलावा रूटीन असांजो अहिड़ो आहे जो सॼो ॾींहुं सुम्हूं था, सॼी राति जाॻूं। जंक फूड त पूरी दुनिया में, बल्कि यूरोप में, अमेरिका में इलाही खाधो थो वञे, उते इहे शुगर वग़ैरह इन करे वधीक घणियूं। जी बिल्कुलु। पर उते हू हुनखे घटि में घटि कंज़्यूम कंदा आहिनि, वॉक कनि था, डोड़नि था, एक्सरसाइज कनि था, फैट बर्न इन करे हू हू थोरा तव्हां ॾिसो न ॾाढा फिट हूंदा आहिनि पंहिंजे मामलनि में, ड्रिगा बि हूंदा आहिनि, सुठा ॾाढा स्मार्ट हूंदा। सिर्फ़ु सबबु इहो ई आहे, खाइनि पीअनि तमामु घणो था, इन ईअं कोन्हे को नथा खाइनि पिया, पर छा असां वटि छा आहे त असां खाऊं था वरी सुम्ही था पऊं, हाणे काॾे वञे, हज़म नथो थिए न, पोइ बीमारियूं बि थियनि थियूं। रुगो इहो न आहे त रुगो माण्हू हेल्दी थो थिए या थोरो थो थिए, पोइ बीमारियूं पैदा थी थियनि, पेट जूं बीमारियूं। असां वॾनि खां ॿुधंदा हुआसीं त पेट जूं 100 बीमारियूं पेट मां थियूं थियनि पियूं, इन करे थियूं थियनि पियूं। असां खाइण जेको खाऊं था, असां हुनखे सम्झूं कोन था खाऊं छा था, पर हुनखे वरी जेकर हज़म कजे त कहिड़े तरीक़े सां कजे, इहे तरीक़ा ख़बर आहे, कयूं हेल्दी बि त कोन था खाऊं असां, टोटली जेको आहे इहो उहा ई ॻाल्हि थी वञे, जंक फूड, ऑयली शयूं, ॿाहिरियों खाधो, घर जो हेल्दी फूड, सलाद घटि था खाऊं, फ्रूट घटि था खाऊं, वणनि वरी उहे ई थियूं, वणनि इहे ई शयूं चटपटियूं हुजनि। असल में हकीम चवंदा आहिनि जेका शइ अव्हांजी ज़बान खे वणे थी न, तमामु माने ख़ूबसूरत टेस्टी, जेके असां चवंदा आहिनि यमी, उहो अव्हांजी बॉडी जे लाइ नुक़सानदेह आहे, अव्हांजी बॉडी जे लाइ नुक़सानदेह आहे। जीअं चवंदा आहिनि जेके शुगर हूंदी आहे उनखे वधीक मिठो वणंदो आहे, अॼुकल्ह मुंहिंजी अम्मी इहो ई कमु करे रही आहे, खाईंदो घणो। इहा सही ॻाल्हि आहे, चवंदो मूंखे इहो मिठो ई त पसंदि आहे, शुगर वारो न, उहो चवंदो मां कॾहिं कॾहिं त खावां त शुगर जो मरीज़ आहे। अम्मी बि अॼुकल्ह मूंखे इमोशनल ब्लैकमेल वेठी थी करे इन ई ॻाल्हि ते, असांजी इन शुगर वारी ॻाल्हि ते यादि अची हिकिड़ी ॻाल्हि, आउं पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल एडवांसमेंट जो डायरेक्टर आहियां, उहो असांजो हॉस्पिटल आहे, डॉक्टर नजमो तारिक साहब अमेरिका 36 साल रही आया आहिनि, हुतां अहिड़ी माने तसनीफ़ बि वठी आया आहिनि, बुक्स बि वठी आया आहिनि, ऐं हुतां अहिड़ी नॉलेज वठी आया आहिनि। सुबुह जे टाइम मां उन्हनि सां गॾु रिसर्च कंदो आहियां, उन्हनि जी रिसर्च ते अव्हां सां बि शेयर कंदुसि। उहा रिसर्च हिकिड़ी कई जे 36% हवा में ऑक्सीजन हुई अॻु में, हाणे जे ऑक्सीजन रही आहे 17% रहिजी वई आहे, अधु थी वई आहे, 17% रहिजी वई, अधु खां बि घटि, 18 खां बि 17 रहिजी वई आहे। अच्छा, असां उन ऑक्सीजन खे कॾहिं इस्तेमालु कंदा आहियूं, एलोपैथिक डॉक्टर जेका आहिनि, जेका बि हॉस्पिटल वारा आहिनि, असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि। असां पंहिंजी हॉस्पिटल में ऑक्सीजन का इलाज कंदा आहियूं, ओज़ोन थेरापी, ऑक्सीडेटिव थेरापी। ओज़ोन थेरापी छा आहे, ओज़ोन जी लेयर आहे, असां ओज़ोन बि ॾींदा आहियूं, असां पंहिंजी ओज़ोन जनरेट करे उन पेशेंट खे ॾींदा आहियूं, उन ओज़ोन। अच्छा, ऑक्सीजन सॼी दुनिया में 1940 खां वठी अॼु ताईं
इलाज हले पियो, सॼी दुनिया इलाज करे पई, पर असां उन मां मुस्तफ़ीद कोन था थियूं। इहो थी वेंदो आहे, इहा असां वटि इलाज रजिस्टर्ड कोन्हे, असां वटि हिजामा बि रजिस्टर्ड कोन्हे, जेका सुनत नबी आहे, जेका सॼी दुनिया में कपिंग थेरापी जे नाले सां सुञाण पियो वञे। अवां ॿाहिरि रही आया आहियो, उहो कंदा आहिनि, उन्हनि नालो रखी छॾियो कपिंग थेरापी। असां उन में मुस्तफ़ीद कोन था थियूं, असां वरी ओज़ोन में मुस्तफ़ीद कोन था थियूं, ऑक्सीजन थेरापी में मुस्तफ़ीद कोन था थियूं। डॉक्टर साहब जेका आहिनि अमेरिका 36 साल पढ़ी आयो आहे, रही आयो आहे, उन्हनि जे विच में उन्हनि जी जेका बेसिक शयूं उहो वठी आयो आहे हिते। हाणे तमामु असां वटि कैंसर जा, गैंग्रीन जा पेशेंट असां एम्पुटेशन कोन कंदा आहियूं, असां वरी शुगर वारे पेशेंट खे रिवर्स कंदा आहियूं। अवां जी अम्मा, हाणे मूंखे ख़बर कोन्हे केतिरा ॾींहं थी विया आहिनि, केतिरो महीनो थी वियो, केतिरा साल थी विया आहिनि, हिते जा जेका शुगर पेशेंट आहिनि, आउं डायबिटोलॉजिस्ट खां पुछंदो आहियां जी डॉक्टर साहब अवां इलाज कंदा आहियो? चवंदा कंदा आहियूं, असां वटि पाकिस्तान टॉप 10 में न टॉप 5 में आहे, टॉप 3 में आहे, बल्कि डायबिटोलॉजी में टॉप 3 में आहे। मूं चयो पोइ डॉक्टर साहब अवां केतिरे मरीज़नि जो इलाज कयो, इहो मूंखे ॿुधाए छॾियो। चयो इलाज त कयूं पिया असां, केतिरे मरीज़नि जो इलाज? चयो असां बसि गोरी ॾींदा आहियूं, इहो खायो, इहो खायो। मुंहिंजो इलाज कोन्हे, सॉरी टू से, इट्स अ मेंटेनेंस, सर्वाइव करणो आहे, बसि सर्वाइव करणो आहे मूंखे। असां इलाज कंदा आहियूं। हिंदू डॉक्टर जेका उहा चए पियो, डॉक्टर विश्राम जेका उहा चए पियो, वीडियो खणी ॾिसो अवां, असांजे ब्रादर मुल्क में यूट्यूब का ॾिसी अवां, जेका उहा चए थो 3 ॾींहंनि में जेका आहे शुगर रिवर्स थींदी, असां कंदा आहियूं रिवर्स, असां 3 महीना वठंदा आहियूं। उहो चवनि था अचे साईं अवां जेका लाइफ या असांजी जेका आहे रूटीन मेंटेन करणी पवंदी, असांखे रूटीन मेंटेन करणी पवंदी। मुंहिंजो अवां डॉक्टर आहियो, अवां कयो, डॉक्टर छा जा आहियो? हिते मुला जी कोन था मञनि, डॉक्टर जी मञंदा आहिनि। अवां लिखे ॾियो, जेका शइ आहे खायो, छो कोन मञंदा? अवां ई सिंसियर कोन आहियो, रुगो अवां कंपनियुनि सां सिंसियर आहियो, कंपनी जी दवाउनि खां, सॉरी टू से मेडिसिन माफिया, माफिया पूरी दुनिया में माफिया आहे, हले कमु हो तो माफिया जा आहिनि, माफिया न आहिनि, अहिड़ी ॻाल्हियूं खुले कोन था करे सघूं। न दुनिया चए थी पई तव्हां साईं दुनिया जेका आहे एंटीबायोटिक फ्री थी वई आहे, एंटीबायोटिक फ्री थी वई आहे, असां वरी एंटीबायोटिक जे पोयां आहियूं। एंटीबायोटिक सॼी दुनिया न्यूट्रिशन ते अची वई आहे, सॼी हाणे कुझु ॾींहं पहिरियों बैन न लॻो हुयो एंटीबायोटिक्स जी, बिल्कुलु बिल्कुलु, पोएं हफ़्ते हलायो, उन खां पोएं हफ़्ते ॾिसो ही इन्हनि जी हिकिड़ी टैबलेट ईंदी ही, उन्हनि जो नालो आहे ज़ेंटेक, हिकिड़ी टैबलेट ईंदी सॼी दुनिया में, इंडिया जी बि ईंदी। उहो ख़बर पई ज़ेंटेक की जेका मैदे जे लाइ हुई, उहो मैदे जो कैंसर करे पई, बैंड लॻाए छॾियो, बंदि थी वई। अवां जी रिसर्च छा थी करे? असांजी होम्योपैथिक या न्यूट्रिशन या तिब नबी जी जेका बि दवाऊं आहिनि, मुरकब आहिनि या जेका बि आहिनि, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर जो आहे। पुदनो असां ॾींदा आहियूं, असां जेका आहिनि यूरिक एसिड जे लाइ पुदनो ॾींदा आहियूं असां, बाबा ही जेका आहे अवां यूरिक एसिड घटाए थो, छो थो घटाए? यूरिक एसिड छा आहे? यूरिक एसिड किडनी में थिए थो ऐं जोड़नि जे सूर में तमामु नुक़सानदेह आहे। असां वरी तिब नबी का घर जे किचन मां ॾेई छॾंदा आहियूं, असां बाबा ही इस्तेमालु कयो, सस्तो इलाज, बिल्कुलु सस्तो इलाज, जिते तव्हांजे हज़ारनि में वरी दवाऊं मिलनि थियूं, उते तव्हांखे सस्तो तव्हां यकीन कंदा। असां वरी माण्हुनि खे डॉक्टर एॾो ॾिजाईंदा आहिनि। हींअर अंबनि जो सीज़न हले पियो, माण्हू चवंदा आहिनि बाबा अंब न खाइजो शुगर वारे पेशेंट खे, आउं किलो अंब खाराए छॾंदो आहियां। इहा रिसर्च आई आहे, इहा रिसर्च आई आहे, बल्कि मां पाण शुगर पेशेंट आहियां, मां ख़ुदि हिनखे आज़मायो आहे। वाह वाह वाह, मां हैरान थी वियुसि। घटि कंदी आहे मुंहिंजो जेको डॉक्टर आहे, मूंखे मां हुनखे चयो मां अंब खाधा आहिनि, ॿ आपने दुआम खा लिया? भाई खाधा आहिनि, पर मूं चयो अॻिते त ॿुध, चई हा ॿुधाए। मां चयो शुगर चेक कई त उहा 110 हुई। चई नहीं ऐसे नहीं हो सकता। मुझे भाई कीअं नथो थी सघे? मां कई आहे, चई भाई हे त सवाल ई नथो पैदा थिए, हुन अंब में एॾी शुगर आहे, तव्हां सोचे कोन था सघो। शुगर आहे कोन्हे, मां चयो शुगर जेकॾहिं आहे बि त पोइ हाल मुंहिंजे जिस्म में कुझु आहे, वरी मुंहिंजे जिस्म में कुझु आहे, इंसुलिन पाण ई पैदा थिए। एक्चुअली साईं इहो सिस्टम ई ग़लति आहे। बेसिकली हिकिड़ो मां अम्मी खे अनाउंस करे वठां, अम्मी अंब खा पोइ छो अॼु मां बेचारी खे दड़का ॾिनो, अंब न खा, शुगर आहे, बिल्कुलु अंब खाराए। हाणे ताज़ो हिकिड़ी रिसर्च आई आहे पंहिंजे पड़ोसी मुल्कनि में, ॿियनि मां बि, त अंब खाइण सां तव्हांजी शुगर वधे नथी, बल्कि नॉर्मल थिए थी, नॉर्मल थिए थी, घटिजे थी, बिल्कुलु वधे नथी। छो ॾिसो न, अलाह ताला जेके नेचुरल शयूं आहिनि हुन में हिकिड़ी हिकमत रखी आहे। सही ॻाल्हि आहे, हिन में इलाज कोई आहे। शक कोन्हे। ईअं न हुजे त हर सब्ज़ी में इलाज आहे, हर फ्रूट में इलाज आहे, ऐं हर मर्ज़ जो इलाज आहे। बेशक आहे, इहो केरु न चवे। अॻे छा हूंदो हो, हे दवाऊं त खणी पोइ थियूं, डॉक्टर खणी पोइ थिया, हकीम बि हूंदा हुआ, पर हकीम बि त इहे ई ॾस ॾींदा हुआ न, फ़क़ियूं छा मां ठाहींदा हुआ, इन्हनि शयुनि मां ठाहींदा हुआ। ऐं ॿुधाईंदा साईं जीअं न्यूट्रिशन चए थो न, असुलु इलाज न्यूट्रिशन आहे। बिल्कुलु तव्हांजी न्यूट्रिशन बहितरीनु आहे। हाणे उते बुख़ार थिए थो, तव्हां बि ॾिठो हूंदो ॿाहिरि,
उहे गोरी कोन खाईंदा आहिनि। न न न उहो चवंदा आहिनि थोरो बुखार में सर्वाइव कयो। हा बुखार कंहिं सबब जे करे ज़रूरु थींदो आहे, पर 3 ॾींहंनि ताईं चवंदा आहिनि तव्हां ॾिसो, ऐं जेकॾहिं उहो नथो थिए त पोइ तव्हां वञी डॉक्टर सां कंसल्ट कयो। अदरवाइज़ बुखार जेसि में बि कंहिं बि हिसे में को सूर थी सघे थो, थकावट थी सघे थी, टैबलेट खाईंदा आहियूं हिकदमि देरी कोन्हे, बग़ैर पुछे घर में टैबलेट न खाईंदासीं, डॉक्टर ॾे वेंदासीं, चवंदासीं बाबा ड्रिप हण ड्रिप हण। घर में पेनाडोल त आहे ई आहे घर में दॿा भरिया पिया आहिनि। नालो वठी छॾियो, इहा सॼी दुनिया में तकरीबन बैंड थी वई आहे। पेनाडोल खटमिठड़ो आहे हिते पाकिस्तान में, खतरनाक टैबलेट है। टॉफी आहे, टॉफी हिकिड़ी पेनाडोल ऐं ॿियो पॉन्स्टॉन टॉफी आहे हिते पाकिस्तान में। जेके असां अक्सर चवंदा आहियूं हाणे जेकॾहिं कुदरत जो निज़ाम आहे, जेकॾहिं अक्सर तव्हां ॾिठो हूंदो न सियारे में किनू सियारे में थींदो आहे, बाबा किनू न खाए ज़ुकाम थी पवंदो, बाबा ठहे ई सियारे में थो, हाणे काॾे वञूं। साईं विटामिन सी जो विटामिन सी जेका आहे इहो यकीन कयो उनखे ख़तम थो करे, ज़ुकाम खे तव्हांजे एंटीबायोटिक जे ज़ुकाम हिते उल्टो आहे, चवंदा आहिनि किनू न खाइजो, गलो ख़राब आहे, खंघि अथव, ज़ुकाम अथव, किनू न खाइजो, उहो उन में इलाज आहे। बिल्कुलु आहे। ज़बरदस्त इहे ॻाल्हियूं कंटिन्यू कंदासीं, पर वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियो। वेलकम बैक व्यूअर्स, बेर तव्हांखे भली कार कंदासीं। ऐं अदी तव्हां बि माशाल्लाह इलाही सुठो लिखो बि पिया, ऐं जे कॉलम निगार बि आहियो, तव्हांजे ॿारनि जे अदब ते बि तव्हां कमकार करे रहिया आहियो, त मूंखे इहो ॿुधायो त ॿारनि जे अदब ते तव्हां कहिड़ो कमु कयो आहे? ॿारनि जे अदब ते हाणे मुंहिंजो किताबु जेको आहे सो इन प्रोसेस आहे, ऐं ॿारनि जे अदब ते मां सम्झां थी मूं उहो जेको आहे न कंटिन्यू पंहिंजो रखियो आहे, जीअं लिखण जो कॾहिं न हुन में गैप ॾिनो आहे, त जीअं ॿारनि जे हा ॿियनि शयुनि में थी थो वञे, कॾहिं कॉलम निगारी लेट थी वञे मूंखां, या कॾहिं माण्हू नथो लिखी सघे हुनखे, पोएट्री वग़ैरह थी वञे, नसर ॿियो थिए थो उहो, पर माना ॿारनि वारो मूं बाक़ाइदा लिखियो आहे, छो त ॿार मुस्तक़बिल जा महिमान आहिनि, जेका शइ असां हुननि खे ॾींदासीं उन मां ई अॻिते हली अदीब शाइर पैदा थींदा, जॾहिं उहे अदब पढ़ंदा तॾहिं त उन्हनि मां शाइर अदीब उसरंदा न। त इन करे ॿारनि जो अदब लिखणु ज़रूरी आहे। अॼुकल्ह शाइरी त हिकिड़ो माना शॉर्टकट आहे न ॾिसिजे, पर माना इहा ई शाइरी भला जेकॾहिं ॿारनि लाइ लिखी वञे त माना ॿारनि जो ज़हन जेको आहे ज़हनी असर वधे थी। ऐं घर में ई अगरि उन्हनि खे किताब अवेलेबल कजनि पोएट्रीअ जा, हाणे मां अॼु ॾींहं ताईं गुलफुल में लिखंदी आहियां। अच्छा अच्छा, हाणे उहो मतिलबु काफ़ी ॾिसो पुराणो मैगज़ीन आहे, पर मां लिखंदी रहंदी आहियां, छो मां टाइम कढंदी आहियां, ॿारनि लाइ टाइम कढणो थो पए। ऐं ॿार अक्सर घर मां, हाणे मां पंहिंजे ॿारनि खे पाण चवंदी आहियां, हीअ तव्हां ॿार पढ़ो, जेके ॿाराणो अदब थिए थो इहो पढ़ो, ॿार इहो अदब पढ़ंदा अॻिते हली उहे अदीब शाइर पैदा थींदा। सही। ऐं असां पाण ई उन्हनि खे जॾहिं मोटिवेट कंदासीं उन शइ लाइ, तॾहिं ई उन अदब ॾांहुं लाड़ो खाईंदा ऐं अॻिते हली सुठा अदीब शाइर पैदा। सही। त हींअर तव्हां खां बि तव्हांजी का शाइरी ॿुधणु चाहींदासीं असां? हा, फ़िलहाल त मां जेको आहे सो पहिरें त ॿारनि जो पहिरियों हक़ आहे, इन करे ॿाराणी ॿुधाईंदसि शाइरी, पोइ वरी जेको आहे सो ॿियो हिकिड़ी वाई ॿुधाईंदसि। मुंहिंजी पहिरीं नज़म ई, हाणे ॿारनि लाइ सिर्फ़ु लिखणु काफ़ी न आहे, तव्हां माना एंटरटेन बि कयो ॿारनि खे, पर अहिड़ी नज़म लिखो जंहिंमें नॉलेज हुजे। सही। फ़र्ज़ु कयो मूं लिखियो नज़म, बूबक शहर जे भरिसां ॿारो, बूबक शहर जे भरिसां ॿारो, ॾिसजे थो मंछर जो नज़ारो, बूबक शहर जे भरिसां ॿारो, ॾिसजे थो मंछर जो नज़ारो, अखि खुटे को दंग न ॾिसजे, अखि खुटे को दंग न ॾिसजे, चइनी पासे पाणी पसजे, ॼार में फासे मच्छी थी सभु का, गंदड़ मुराका ॾंभरा ॼरका, ॼार में फासे मच्छी थी सभु का, गंदड़ मुराका ॾंभरा ॼरका, पखी भित ॾाढा था ॾिसजनि, कंग कानेरो आड़ी सॾजनि, ॻाल्हि कजे छा त सूंहं सोभिया जी, आहे वॾी ढंढ एशिया जी, बूबक शहर जे भरिसां ॿारो, ॾिसजे थो मंछर जो नज़ारो। नॉलेज ॿार खे ॾिजे। पोइम तव्हां अहिड़ी लिखो ॿार खे नॉलेज बि हुजे। अक्सर ॾिसो पहिरीं असां ॿारनि खे ॾिसो तालीमी इदारनि में सिर्फ़ु ईअं ई पढ़ाईंदा, रटा लॻाइण, पोइ उन खां पोइ कलरफुल बुक्स आहियूं, माना वक़्त सां गॾु ॿार जो ज़हन बि चेंज थिए थो, हुनखे थोरो एंटरटेन कयो, थोरो माना हुनखे सिर्फ़ु ख़ुशि शयूं न ॾियो,
थोरो एंटरटेन कयो, थोरी नॉलेज ॾियो, त उन सां ई माना जेको आहे सो ॿार वधीक पुख़्ता थियनि था, उनजा ज़हन पुख़्ता थियनि था। सही। उन खां एशिया जी वॾे में वॾी या मंछर ढंढे तारीख़ में असां पढ़ंदा हुआसीं, हाणे त खणी सुकी वई आहे, हाणे गाॾियूं पियूं हलनि हुन में त, पर विच में जेके 2022 में ओॾ आई उन में वरी भरिजी पई, पर उन ते वरी ॿोॾ बांधी। सो बहरहाल उन नालो तव्हांजे तारीख़ में ऐं सुठी ॼाण तव्हां तमामु भलो। हाणे इहो मुंहिंजो पहिरियों नज़म हो, तव्हां त न सोचो अञा मां स्टार्टिंग में हुअसि शाइरा, पर माना मूंखे इहा ज़हन ते हुई त माना ॿारनि लाइ जॾहिं लिखिजे त अहिड़ी शइ लिखिजे सिर्फ़ु शाइरी न हुजे, ट्रांसफर थिए उन्हनि जे ज़हननि में। उन में घणनि खे ख़बर न हूंदी, अॼु कॾहिं घणनि शाइरी ॿुधी आहे, मच्छीअ जा जेके नाला खयां आदि, 4 नाला अची विया, डंबरो, ॼरको, इहे सभु वरी पखियुनि जा नाला उहे आहिनि त इलाही, पर शाइरीअ में जेके पइजी सघिया वज़न में जेके आहे हिकिड़ी ॼाण आहे, इहो तमामु सुठो अमल आहे ऐं भलो क़दम आहे। इनखे त मां सम्झां थो त अञा वक़्तु अचणु घुरिजे, अञा माना इनखे जेकॾहिं वधाइजो त अञा वधी सघे थी, पर जीअं उन ॾींहुं ख़बर माना लेवल ई शुरू में मच्छी जा नाला कहिड़ा आहिनि, कहिड़ी मच्छी, असां 3 मच्छियूं ॼाणंदा आहियूं, ख़बर ई कोन्हे, असां सिर्फ़ु मच्छी पलो, पोइ उन में क़िस्मत अचनि वरी ॿिया, त उहे वरी जेको सो माना असांखे ॾिसो न आहे, पर जॾहिं असां पढ़जे थी हाणे पलो असांजी ठीकु आहे हिकिड़ी सुञाण त मां नथो चई सघां, सिंध जी महिमान नवाज़ी में पल ख़ुशबू आहे हिकिड़ी, भई डेल्टा में थींदो आहे, समुंड जो पाणी जीअं दरिया में दाख़िल थींदो आहे, दरिया हुन में दाख़िल उतां ई पैदाइश थींदी आहे। असांजो हिकिड़ो दोस्त आहे पंजाब जो, उहो पाण पियो किसो ॿुधाए, की असां वियासीं हिकिड़ी दावत ते, उते हुननि ॿियूं बि शयूं रखियूं, पर पलो रखियो ऐं पले जी तारीफ़ पियो करे, चई साईं हीउ पलो जेको आहे सो असांजी सुञाण आहे, ॾाढो ज़बरदस्तु आहे, बसि हिन में कंडा थोरा हूंदा आहिनि जेके ख़्याल सां खणणा पवंदा आहिनि। पोएं साल हिकिड़ो हमर आयो, हुन कंडो फासी पियो मरी, हाणे उन हमरा मानी खाईंदो, कीअं खाईंदो, चवंदो उन वजह हथ कढिया, तूं दावत कहिड़ी थो ॾी, पोइ खणी ॿुधाई भला जॾहिं खाऊं हा, पहिरियों तो पहिरीं अलार्मिंग करे छॾी, खबरदार चुकाती जी अदी ॿी शाइरीअ सां वाई आहे जी। अंदर जी उकीर कंहिंखे ॻोल्हे थी, वाह वाह, अंदर जी उकीर कंहिंखे ॻोल्हे थी, अज़ल खां सफ़र में मुंहिंजी इहा तक़दीर कंहिंखे ॻोल्हे थी, अंदर जी उकीर कंहिंखे ॻोल्हे थी, अज़ल खां सफ़र में मुंहिंजी इहा तक़दीर कंहिंखे ॻोल्हे थी, पिपल जे कंहिं पन मां, पिपल जे कंहिं पन मां गुलंदड़ थधड़ी हीर कंहिंखे ॻोल्हे थी, अंदर जी उकीर कंहिंखे ॻोल्हे थी, यादि बणिजी पई बेरहम, यादि बणिजी पई बेरहम, अंदर मां ॾेई झीर कंहिंखे ॻोल्हे थी, अंदर जी उकीर कंहिंखे ॻोल्हे थी, अज़ल खां सफ़र में मुंहिंजी इहा तक़दीर कंहिंखे ॻोल्हे थी, डायरी वर्क ते सरजी, डायरी वर्क ते सरजी मुंहिंजी हर तहरीर कंहिंखे ॻोल्हे थी, अंदर जी उकीर कंहिंखे ॻोल्हे थी, अज़ल खां सफ़र में मुंहिंजी इहा तक़दीर कंहिंखे ॻोल्हे थी, केॾी उदास आहे सिंधू, केॾी उदास आहे सिंधू, हथनि जी हीअ लकीर कंहिंखे ॻोल्हे थी, अंदर जी उकीर कंहिंखे ॻोल्हे थी, अज़ल खां सफ़र में मुंहिंजी हीअ तक़दीर कंहिंखे ॻोल्हे थी। तव्हांजा बुक्स मार्केट में आया आहिनि? बुक जेको आहे सो मुंहिंजे मतिलबु पंहिंजो जीअं पंहिंजो पर्सनल उहो सिर्फ़ु हिकिड़ो आयो अञा, अच्छा, अज़ल खां सफ़र में, इन इहा ई वाई ऐं बाक़ी कंबाइन बुक्स काफ़ी आहियूं जीअं, ऐं उर्दूअ जो बि हिकिड़ो आयो आहे, पंजाब ऐं सिंध जा शाइर आहिनि, अक्से जाना और हम, सही, त उहो उर्दू बि कंदी आहियां पोइट्री माशाल्लाह, ऐं फनी बि कंदी आहियां घणी क़दुरु। अच्छा, ॿार फनी बि ॿुधायो असांखे, फन ॾेखारियो न पंहिंजो, फन ॾेखारियो, अहिड़ी हण जई चमाट सही उथो, हलो मां वञा थी, मूंखे नाहे करणो शो मारे हिकदम थी जे अहिड़ी हण चमाट, मूंखे हींअर सूर चढ़े, थोरो पासे हाणे ॿुधायो, सही आहे, कुंड ते बि ॿुधो भला, हिते ईअं थी विया हाणे, अहिड़ी हण जई चमाट ॾींहं जा तारा नज़र अचे, मगज़ फिरई पी थे ॾियां, पोइ पंहिंजा प्यारा नज़र अचे, वेरी गुड, वाह वाह।
बोलाटियूं खाई कंहिं बाल जियां फिरंदो रही तूं हर तरफ़ बोलाटियूं खाई कंहिं बाल जियां फिरंदो रही तूं हर तरफ़ अजब तोखे इश्क में नीह जा नज़ारा नज़र वाह 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 अच्छा मां चई अब थोरो हेॾां त अचिजांइ मां चई हाँ अब तो अब थोरो हेॾां त अचिजांइ तोखे सभु महबूबा जा इशारा नज़र ये वरी ये वरी के आशिक जे लाइ मां चई हाँ मां चई अब थोरो हेॾां त अचिजांइ तोखे वरी सभु महबूबा जा इशारा नज़र अची अहिड़ो थी बीमार शयुनि जी शनास न रहे तोखे अहिड़ो थी बीमार शयुनि जी शनास न रहे तोखे अॻियां रखजनि अंगूर तोखे आलू बुखार न अहिड़ी जई चमाट ॾींहं जा तारा नज़र अची मगज़ फ्राई पीते जा पोइ पंहिंजा प्यारा नज़र तव्हांखे त इहा बुक त तव्हांखे लिखणु घुरिजे फनी शाइरी जी फनी माना मूं कई आहे माना मूं सम्झो ॿारनि ते बि लिखियो फनी हर माना हिकिड़ी डिफरेंट शइ कई आहे तव्हां मल्टी टैलेंटेड शाइर आहियो हा मल्टीविटामिन पोइ तव्हां नालो ई मल्टीविटामिन रखो किताब जो खैर हिन महिल त घणनि खे विटामिन मिली वई हूंदी अच्छा तव्हां सॉरी थोरो ज़हन में सुवाल हुयो कचहरी पे हले ॾाढी सुठी हा कंहिंखे फॉलो कयो पिया पंहिंजी शाइरी में कंहिं खां सिखिया वरिती या कीअं जीअं माना मुंहिंजो वालिद साहिबु उहो बि पोएट्री पाण कंदा हुआ पर ॼणो सम्झो त उन्हनि कॾहिं शाया करण जो ॾिनो पर घर में मौजूदु हूंदी मां हुनखे पढ़ंदी हुअसि ऐं अली मोहम्मद दर्द सोलंगी आहे उहो मुंहिंजो चाचो आहे त माना घर में ई अदीब सम्झो मौजूदु आहे उन्हनि मां माण्हू खे उहो छा चइजे हिकिड़ो मोरोसी शइ थी वई माना अदब मिलियो ऐं चाचे सां ई डिस्कस कंदा हुआसीं गॾिजी असां चाचे ईअं असां मैगज़ीन बि कढियो दादू मां ख़ुशबू पब्लिकेशन ऐं शादी खां पहिरें जॾहिं हुआसीं हाणे वरी मुंहिंजो हस्बैंड पंहिंजो आहे रसूल बख्श चन्ना त वरी उहो पाण बि सहाफ़ी आहे वरी असां रलिजी कमु कंदा आहियूं एवार्ड सेरेमनीज़ वग़ैरह कंदा वरी उहो अलॻि कमु आहे हिकिड़ो हलो या त एप्रिशिएट करण है माण्हुनि खे एप्रिशिएट करण अवार्ड जे ऐं करणु खपे यकीनन बिल्कुल 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 ॾिसो कंहिंखे हौसला अफ़ज़ाई न मिलंदी त एहसास कमतरी में मुब्तला थी वेंदो भला माइटनि ते काल लिखियो मां त हाणे त माइटर थी पियासीं मां हाणे चन्नन ते बि कुझु लिखो चन्नन ते हाणे चन्ना वेटिंग लिस्ट ते दा हाणे पार तो जे हथ हल्को रखजो अच्छा हिकड़ी ॿी का फनी ॿुधायो वो मां सर्च हिकड़ी भी जिनमें को बि ज़ाइको ई न हुजे जिनमें को बि ज़ाइको ई न हुजे अहिड़नि त पोइ कबाबनि में छा रखियो आहे सीज़न अचे पियो न बकराईद जो सीज़न अचे पियो तंहिंजे करे कबाब यादि पिया अचनि जिनमें को बि ज़ाइको ई न हुजे अहिड़नि त पोइ कबाबनि में छा रखियो आहे ॾूंहं जो खोड़ो मां पढ़ी छा कंदसि ॾूंहं जो खोड़ो हिकु ॾूं ॿ ॾूं चारि ॾूंहं जो खोड़ो मां पढ़ी छा कंदसि सोचां पई हिसाबनि में छा रखियो आहे छा रखियो आहे हिसाबनि में अमड़ चयो मां वञा पई पेपर ॾियण लाइ मां वञा पई पेपर ॾियण लाइ अमड़ चयो त जोराबनि में छा रखियो वाह वाह जबरदस्त यानी तव्हांजे घर में त माशाल्लाह रौनक लगी पई हूंदी पोइ न किथे ॿुधण वारा ई कान घर की मुर्गी दाल बराबर यही घर वारा चवंदा बाबा के ॿिए खे ॿुधाए असां ॿुधी थकिजी पिया यानी तव्हांजो हस्बैंड तव्हांजो ॿार कोई बि न ॿार पोइ बि ॿुधंदा हस्बैंड सहाफ़ी आहे सो किथां थो ॿुधो पाण ॿियनि खे ॿुधाईंदो उहो चवंदो मुंहिंजी ॿुधो अॼु जेको आहे रिपोर्टिंग करे आयो आहे ईअं न न इहो घर जो माहौल यकीनन ॾाढो दिलचस्प हूंदो हुजणु बि घुरिजे इहा हिकिड़ी कुदरती दात आहे हर कंहिंजे बस जी ॻाल्हि कान्हे बेशक मां चवां त मां शाइर थियां मूंखे शाइरी ॾाढी पसंदि आहे मां पढ़ंदो बि आहियां ऐं रेडियो ते परफॉर्म बि कयो आहे परफॉर्म करण हिकिड़ी ॿी शइ आहे पर ॿिए जी शाइरी पंहिंजो हिकिड़ो जुमिलो बि कोन कॾहिं बि लाइफ में लिखियो न अथव मां ड्रामा लिखिया मतलब शेरो शायरी सफ़ा बि शेरो शायरी यानी परे परे ताईं कुछ भी न मूंखे वणंदा ॾाढा आहिनि परफॉर्म ॾाढो सुठो कंदो आहियां पंहिंजे हिसाब सां रेडियो ते प्रोग्राम जेके हिकु शायरी प्रोग्राम जो नालो हिकु शायरी नगमो अच्छा उहो कंदोसि मां ऐं ॿियनि जा शेर ईंदा कुझु लिखंदा वॾा वॾा शेर उर्दू में हिकु शेर हिकु नगमा उहो कंदोसि मां उर्दू मां प्रोग्राम कयां गुल नगमा जंहिंमें मरहूम तलत हुसैन जो पाण पोइ कंपेयर हूंदो मुंहिंजो जमशेद अंसारी कुर्बान जिलानी मरहूम सानिया सईद मारिया जलाली गज़ल सलाम
ये सभु मुंहिंजे प्रोग्राम में कंपेयर हूंदा असांजी हिकिड़ी टीम हूंदी ॾाढी सुठी दौर हुओ 91-92 जी 91-92 सही। अच्छा तव्हांखे छा थो लॻे हींअर असां पंहिंजी सिंधी ॿोली जे लाइ या अदब जे लाइ छा पिया कयूं? सुठो कमु थो थिए। मां त सभ खां पहिरीं त मां सम्झां थो जेको क्रेडिट वञे थो ॿोलीअ खे वधाइण जो उहो चैनल्स ते थो वञे जेके सिंधी चैनल खुलिया आहिनि। पहिरियों चैनल हीअ आहे बेशक हिन खां वधीक मां त हेॾी वॾी क़ुर्बानी ॾिनी हिन। पोइ जॾहिं चैनल ठहिया त हुन में ज़ाहिर आहे हिकदमि छो त हीअ चैनल 24 कलाकनि जा चैनल आहिनि। अॻु में त रेडियो टेलीविज़न 12 बजे बंदि थी वेंदा हाणे त उहे बि चवनि था हलनि था पिया पर छा आहे हाणे हिन जो पेट भरिणो हूंदो आहे भली रीब्रॉडकास्ट कयो रीटेलीकास्ट कयो पर उन पेट भरणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। पोइ अलहमदुलिल्लाह एतिरा वधिया जो हिकिड़े मसलन KTN जा 2-2 चैनल आहिनि ठीकु आहे ॿियनि चैनलनि जा बि आहिनि। इहो माण्हू ॾिसनि था ॿुधनि था सर्वाइव कनि था त तॾहिं त हलनि था पर इहो वॾे में वॾो कमु कयो। न त अॻे त इंडिया खां तव्हां ॿाहिरि निकिरो त तव्हांखे सिंधी त ख़बर ई कान हूंदी सिंधी केरु आहिनि छा आहिनि। हिन महिल पूरी दुनिया में ख़बर आहे त सिंधी क़ौम आहे छाजे करे हिननि चैनलनि जे करे ठीकु आहे। बाक़ी जॾहिं चैनलनि ते कमु घणो अची वियो पोइ हुन में हिकदमि जेको लोड पियो उन लोड जे करे ॿोलीअ ते असरु पियो। ॿोली त ठीकु आहे असांजी वधी ख़बर पई माण्हू खे सिंधी आहे पर तकड़ में हिकिड़ो प्रोग्राम करिणो आहे उन में जेके डायरेक्टर हुआ उन वक़्तु जॾहिं नवां चैनल खुलिया उन में पोइ उन्हनि वीचारनि जो बि क़सूरु कोन हूंदो भाई असांखे ड्रामो ॾियणो आहे हीउ प्रोग्राम करिणो आहे। पोइ जेका ज़ेर ज़बर या ग्रामर ख़ासि तौर ते उन्हनि जो ख़्यालु न कयो वेंदो हो। ऐं मां सम्झां थी असांजी वॾी ज़िमेदारी आहे जेके असांजा शाइर आहिनि अदीब आहिनि अदी आहे जीअं हाणे तव्हां शाइरी ॿुधी न निज सिंधी तव्हां ॿुधी हिन मज़ो अची वियो ठीकु आहे इन्हनि जो वॾो कमु आहे। पर इन खां वधीक ॿियो कमु जेको आहे बाक़ाइदा हिकिड़ो सरकारी इदारो आहे जंहिंमें लखें करोड़नि रुपया ख़र्च थियनि था सालाना। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी आहे हुनजो कमु आहे किथे अख़बारुनि में चैनल्स में किताबनि में जिते छपजनि था उन्हनि जी ॿोली ते नज़र रखणु उन्हनि जी तस्सीह करणु उन्हनि खे ॿुधाइणु ठीकु आहे। उहो थोरो सुस्ती आहे हुन में मां इल्ज़ाम कोन थो हणां पर छा आहे त हुननि जा वसीला महदूद हूंदा यकीनन उन्हनि जी पहुच एतिरी न हूंदी या हू पंहिंजो हिकिड़ो फ़र्ज़ु पूरो कंदा हिकिड़ो लेटर लिखी छॾियो हाणे अॻिला हुन ते अमल कनि या न कनि उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी ओवरऑल ॿोली तमामु असांजी वॾी आहे पर हाणे वरी त अञा मीडिया जेकी सोशल मीडिया इन त असांखे अलाए किथे पहुचाए छॾियो आहे। तव्हां ॾिसो हिन वक़्तु तव्हां जेकॾहिं दुनिया जे विच में वेंदो न हर जाइ ते सिंधी मिलंदो। तव्हां वञो सिंगापुर सिंधी हिंदू जेके आहिनि उन्हनि उरूज आहे उहे छायल आहिनि। तव्हां वञो थाईलैंड में तव्हां वञो दुबई में जेके वॾा बिज़नेसमैन आहिनि आइकॉन आहिनि बाक़ाइदा टाइकॉन आहिनि उन सिंधियुनि जो इंडिया त ख़ैर भरियो पियो आहे उन में। ऐं इन खां अलावा दुनिया में तव्हां वञो मां त अमेरिका में बि इंग्लैंड में बि ॾिसी आयुसि सऊदीअ में इवन जेके बाक़ाइदा हिकिड़ो सऊदी ॿोली अरबी ॻाल्हाईंदा आहिनि पर लफ़्ज़ अब्दुल जब्बार अल सिंधी अचे सिंधी थी सिंधी कान थी अचे पर छा आहे हुनखां जॾहिं असां पुछियोसीं त हुननि चयो असांजो सिंधी कबीला आहिनि असां सदियूं पहिरियों हिते रही वियासीं पर असां पंहिंजो पाण खे सिंधी सॾायूं था। पर हाणे जेकॾहिं इहो जज़्बो हुजे न पाण में मां सम्झां थो असांजी ॿोली हिकिड़ो त असांखे फ़ख़्रु आहे ॿियो सिंधी में चवंदा आहियूं हिन ॿोली खे न लहर न लोॾो छो त शाह जी ॿोली आहे शाह जेको कमु कयो आहे भिट धणी बादशाह जंहिं पंहिंजी अलाह जे कलाम सां कई आहे अवल अलाह अलीम आला आलम जो धणी जंहिं पंहिंजी शुरूआती उतां कई आहे क़ुर जो तर्जुमो आहे क़ुर बि बिस्मिल्लाह सां थो शुरू थिए शाह साहिब जा जेके तव्हां बैत शुरू में ॿुधंदव त पूरो क़ुर जो तर्जुमो आहे ॿुधव त हाणे जॾहिं अहिड़ी ॿोलीअ ते अहिड़नि जी नज़र आहे ॿोलीअ खे कुझु कोन थींदो। बाक़ी असां जेके हिन वक़्तु आहियूं जेसि ताईं आहियूं असांजो कमु आहे असांजो किरदारु ॿुधाइणु टोकणु असां कॾहिं कॾहिं टोकींदा आहियूं असां रेडियो में त असां वटि हिकिड़ो वॾो रवाजु आहे मां जॾहिं हिते स्टेशन डायरेक्टर हुउसि त जेकॾहिं को ॿोली ॻाल्हाईंदो बेशक उर्दू चवंदो हुयो पोइ मां लही ईंदुसि ओॾीमहिल हुनखे कुझु कोन चवंदो हुउसि पर जीअं वक़फ़ो थियो गाने बाने जो पोइ हुनखे वञी अंदरि असांजो हीअं आहे हीअ तो ग़लति चयो आहे। हाणे त इन जी मॉनिटरिंग कान्हे न अॻे मूंखे यादि आहे असां जॾहिं नवां दाख़िल थियासीं त असांजे ड्यूटी रूम में ॿोलीअ जो हिकिड़ो ज़ेर ज़बर किथे ग़लति थी वेंदी फ़ोन अची वेंदो भई हीअ लफ़्ज़ तव्हां कीअं ॻाल्हायो आहे हिन मतिलबु छा आहे असांजी पुछा गछा थी वेंदी प्रोड्यूसर जेके आहिनि उहे लिखंदा वतंदा असांजे पीटीवी में बिल्कुलु छो त उहे उन वक़्तु जा जेके प्रोड्यूसर हुआ ज़ाहिर ट्रेंड प्रोड्यूसर पंहिंजी ॿोलीअ ते कमांड हूंदी हुई ऐं उन्हनि सां
बहस न करे सघंदासीं असां। मां पाकिस्तान टेलीविज़न ते 23 साल PTV ते ख़बरूं पढ़ियूं। ॿुधो ख़बरुनि में असां 4 माण्हू हुआसीं, न थी सघिया ॿिया माण्हू छो? रशीद अमीराणी, मुमताज़ शेख, सलीम मेमण ऐं खलील चन्ना, सभिनि खे नाला यादि हूंदा। असांजा ॾींहं विरहायल हुआ, ॿिया त माण्हू आया ई कोन। हाणे त पोइ अलाए केतिरा अची विया। ठीकु आहे, उहो दौरु हूंदो हुओ, उन वक़्तु PTV ॾिठी वेंदी हुई ऐं ॾिठी इन करे वेंदी हुई ॿिया चैनल हुआ ई कोन। बिल्कुलु 3 बजे शाम जो चैनल खुलंदो, 12 बजे थींदो, त पोइ हर घर में पोइ उर्दू ॿिया बि सभु जेके वीचारा कराची वारा पूरो पाकिस्तान ॾिसंदो हो, त उन में सभिनि खे ख़बर हूंदी। उते ग़लती नथा करे सघो तव्हां, उते थोरी ग़लती थी तव्हां पकड़ी पवंदो। सही ॻाल्हि आहे। मूंखां हिकिड़ी वॾी ग़लती थी ख़बरूं पढ़ंदे पढ़ंदे, नंढो हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां थो त लियाकत अली जतोई साहिबु वज़ीर आला हो उन वक़्त में, ऐं उन ॾींहुं अलाए 16 अक्टूबर आहे, अलाए 16 अक्टूबर आहे शायदि, इलेक्शन जा ॾींहं हुजनि, 2-3 ॾींहंनि खां पोइ इलेक्शन थियणी हुजे। ऐं उन इलेक्शन में जेके माण्हू बीठा उन्हनि जो उन वक़्तु वज़ीर आला सिंध जी जीअं त ख़बरूं हुयूं सिंधीअ में हलनि पियूं, त 10 मिंटनि जी ख़बरूं में 9 मिंट त रुॻो वज़ीर आला जूं ख़बरूं हुयूं। माना लियाकत अली जतोई साहिबु हुते पहुतो, लियाकत अली साहिबु हीअ चयो, लियाकत अली जतोई साहिबु हिते जलसे ख़िताब कयो। आख़िरी जेको 1 मिंट हुन में हिकिड़ी मौसम जी ख़बर हूंदी, हिकिड़ी रांदियुनि जी ख़बर हूंदी। हिकिड़ी ख़बर आई, हाणे मां ख़बरूं पढ़ां थो। अॼु 16 अक्टूबर शहीद मिलत लियाकत अली ख़ान जतोई जी बरसी मल्हाई थी। शहीद मिलत चई सघो, हाणे ज़हन में हुयो जतोई, उहो लफ़्ज़ निकिरी वियो, जतोई निकिरी वियो। ॿियो लाइव ख़बरूं, बसि पोइ जेके प्रोड्यूसर मूंसां हालत कई, ज़ाहिर सां त न्यूज़ कास्टर ये तो बर्डन थे तो सर, मथां हिकिड़ी ज़िम्मेदारी भी आहे, ज़हन में वो ज़हन में रहिजी वियो। ख़बर कीअं पई, ॿाहिरि निकितासीं हिकदमि वज़ीर आला हाउस मां फ़ोन अची वियो। मॉनिटरिंग हुई न, मॉनिटरिंग हुई, हुन वटि लॻिया पिया, हो त ॾिसंदा ख़बरूं त ॾिसंदा, हिकिड़े लफ़्ज़ खे मॉनिटर कंदा, इहो केरु आहे, इन खे त कढो हितां। अल्लाह, पोइ साईं एक्शन थी वियो। हा, 3 महीननि जे लाइ मूंखे ले ऑफ करे छॾियो। हा, सस्पेंड करे छॾियो 3 महीना। ॻाल्हि जेका आहे उहा कजे, पोइ वरी माफ़ीनामो लिखियो, ग़लती थी, हाणे माफ़ कयो भली। मतलब ॼाणी वाणी त न कई न, पर तॾहिं बि हा न थियो, इंसान आहे न, इंसान थी तो वञे। 9 मिंट जो माण्हू हिकिड़ो नालो पढ़े त वरी इहो यादि रहंदो। सही ॻाल्हि थी वेंदो आहे। सर माशाल्लाह, तव्हांजी जेको आहे वेलफेयर बि आहे, चन्ना ब्रदर्स वेलफेयर एसोसिएशन ऑफ कराची। जी जी जी, इन जे हवाले सां बि इन हवाले सां हा ॾाढो सुठो सवाल तव्हां कयो। एक्चुअली जेके 2022 में इन जी ज़रूरत न पई असांखे, पर कीअं पई, बोॾ जॾहिं आई न, त असांजे इलाइक़े जा डिस्ट्रिक्ट नौशर फिरोज़ जा जेके दोस्त आहिनि, मेहरापुर, कंडियारो, हालाणी, खानवाण, हिते जेके मिट माइट असांजा जेके पंहिंजा बरादरीअ जा आहिनि असांजे, उहे इन बोर्ड में तक़रीबन 60-70% माण्हू कराची हली आया। छो त ॻोठ ॿुॾी आहे, का शइ कान्हे, उते जेको नलके मां पाणी पीअंदा हुआ, नलको ई ॿुॾी वियो, पाणी किथां कढनि, क्या हालत हुजे, बाक़ाइदा घर भर, उहे जो आया कराची, त कराची में वरी असांजा जेके थोरा घणा माइट हुया, हिते 50-60 घर हुया, उहे उन्हनि वटि रहिया। हाणे के वीचारा ग़रीब जिन 2 कमरनि में 3 कमरनि में रहनि था, उहे जो लॾो खणी अची वेठा हिते, त उहे वीचारा परेशान थी विया जंहिंजे घर रहनि पिया। हा, खाधो पीतो 2 ॾींहं 3 ॾींहं खाराईंदा, हलो भला गर्मियुनि में माण्हू खणी किथे न किथे सुम्ही सघे पियो ॿारनि समेत, खाइनि किथां। उन वक़्तु इहो ख़्यालु आयो त हीउ किथां खाराइबो हिननि खे। बहरहाल पोइ कोशिशि कई, मूं पंहिंजे सलाह कई पंहिंजे घर वारनि सां, त यार हाणे मिट माइट वरी मूंखे पिया चवनि बार छो त असां पुराणा आहियूं कराचीअ में, असां केतिरो करे सघंदासीं। पोइ वरी मूं पंहिंजे जेके मुंहिंजे मोबाइल में जेके दोस्त हुया, उन्हनि सभिनी खे मैसेज ठाहे हिकिड़ो, चयो भाई हीउ मसइलो आहे, आया आहिनि वीचारा, हाणे हुननि जी बि पारत आहे, असांखे ख़्यालु रखिणो आहे, पर जेके जिन वटि महिमान थी आया आहिनि उहे वीचारा ख़तमु थी विया आहिनि, उन्हनि जी मदद। पोइ माण्हुनि जेकी मदद कई, मां सोचे कोन थो सघां। उन खां पोइ वरी इहा पोइ असां एसोसिएशन ठाहीसीं हाणे पंहिंजी कराची में, कराची वारनि जे लाइ, कराची में जेके असांजा चन्ना बिरादरीअ जा असांजे इलाइक़े जा माण्हू रहनि था, उन्हनि जी हिकिड़ी एसोसिएशन ठाही। हुननि वरी पोइ मूंखे खणी अॻियां कयो त भाउ तव्हांखे कमु कयो, जॾहिं तव्हां शुरू कयो आहे, इन करे इहा ठही वई। ऐं उन में हिकिड़ो आहे त अॻे इहो हूंदो को फौत थी थो वञे, एम्बुलेंस जे इलाइक़े वटि पैसा कोन्हनि, इंतज़ारु था कनि पिया, का माण्हुनि वटि अहिड़ा वसीला कोन्हनि। पोइ हिन में इहो थियो जो असां घटि में घटि वरी पाण में पैसा गॾु करे, हिन महिल को प्रॉब्लम कोन थो थिए, उनखे मदद करे सघे थी। घर कंहिं वटि न आहे, उन जे लाइ थोरो घणो किराए ते वरितो, कंहिंखे रोज़गारु न आहे, कंहिंखे रक्शो वठी ॾिनो, कंहिंखे रेड़ी हणाए ॾिनी, अहिड़े तरीक़े सां मेडिकल कैंपूं हुयूं, त उहो बसि उहो उन खां इहो सिलसिलो शुरू थियो आहे। बस मिड़ई जज़्बो इहो हुयो। ॻाल्हि पे हली अवां जे लाइ, अदी जे लाइ ऐं मैडम जे लाइ जेका हिकिड़ो शेर शाह लतीफ़ जो यादि अचे पोइ ज़हन में, जेका माण्हू सभु न सोणा
पखी सब न पर कंहिं माण्हू मंझि अचे बो ॿाहिरि जी अवां जहिड़ा माण्हू जेकर इन दुनिया में हुजनि माने पाकिस्तान में पर दुनिया में हुजनि त यकीनन मखलूक ख़ुदा जी ख़िदमत थींदी रहे। यकीनन ये शाह साहब जी धरती आहे ऐं असांखे फ़ख्रु आहे शाह साहब जी धरती जा असां शाह साहब जे इन पैगाम के जेका मखलूक ख़ुदा जी ख़िदमत आहे इनखे अॻियां था हलायूं। अलाह साईं असांखे क़बूल करे, अलाह साईं असांजी क़ौम के असांजे माण्हुनि खे फ़ख्रु थिए। यकीनन वो गानो हिकिड़ो हलियो पियो जेका आहे मां सिंधी आहियां, सिंधी ते फ़ख्रु आहे, उहो इंडिया खां हलियो ऐं बि शेयर कयो। इहे जेका आहे असांजे पंहिंजे इहो मैसेज बि ॾींदुसि पंहिंजे ॿारनि खे बि जेका आहे न असांजे ॿारनि जेका आहे न उहो सिंधी में थोरा कमज़ोर आहिनि, शहर में अची जेका आहे न थोरो कमज़ोर थी विया आहिनि। या असांजी पंहिंजूं ई घटितायूं आहिनि सर, ये पंहिंजूं घटितायूं आहिनि। हिते उन्हनि खे जेको टीचर थो मिले उहो ई माना सिंधी स्पीकिंग न आहे। हाँ बिल्कुल, इहा पहिरीं ग़लती आहे। मां तव्हांखे मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां, मां टीचर रहियो आहियां बिल्कुलु ठीकु आहे। जॾहिं कराची यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं स्टूडेंट लाइफ में टीचर पढ़ाईंदा असांजो गुज़र सफ़र थींदो हुयो, 300 350 पघार हूंदी, जवाब घणी हूंदी, पर थींदो छा हो असां जॾहिं स्कूलनि में वेंदा हुआसीं पोइ जेके उन स्कूल प्राइवेट स्कूलनि में उहे मैट्रिक करे छोकिरा ऐं छोकिरियूं उन्हनि खे वरी हुआ उर्दू स्पीकिंग या ॿी सिंधी न उन्हनि खे सिंधी लैंग्वेज टीचर रखाईंदा। हाणे उहो छा पढ़ाईंदो, थैंक यू सो मच। तव्हां सभिनीनि जेको पंहिंजो कीमती वक़्तु ॾिनो, ॾाढी सुठी कचेरी रही तव्हां सभिनीनि सां। तव्हांजी महिरबानी, केटीएन जी स्पेशल महिरबानी, अज़हर जोकी साहब जी महिरबानी, असांजो प्यारो दोस्त असांजे रेडियो जो राइटर अथव, माशाअल्लाह भलो राइटर अथव, ड्रामा राइटर, आर्टिस्ट बि आहे ऐं वॾो राइटर भलो राइटर, माशाअल्लाह बेहतरीन इंसान, बेहतरीन इंसान, माशाअल्लाह मोहब्बत करो, याद करण वारो। बिल्कुल याद करण। कोई मैसेज ॾियणु चाहींदो भेण? मैसेज इहो आहे त पंहिंजे न्याणियुनि खे तालीम ॾियारियो। जॾहिं न्याणी पढ़ंदी तॾहिं तव्हांजो समाज ॼण त पढ़ंदो। उहो तकलीफ़कार आहे न औरत, उनखे पढ़ायो त तव्हांजो सॼो घर पढ़े, तव्हांजो मुल्क पढ़े, तव्हांजो पूरी दुनिया पढ़े। ज़बरदस्त जी सर। मैसेज वॾा माण्हू ॾींदा न हलो पोइ व्हाट्सएप करे छॾिजो। बस इहो ई आहे, हमेशह चवंदा आहियूं त भई तालीम त हिकिड़ो पुराणो मैसेज आहे जेको असांजे क़ुर में बि आहे, अलाह जो हुकुम बि आहे, इहे त मैसेज उन्हनि जा आहिनि। मां सिर्फ़ु इहो चवंदुसि त अॼु वक़्त जी छा ज़रूरत आहे, वक़्त जी नज़ाकत खे ॾिसिजे त असां काॾे था वञूं पिया, असांजो औलाद काॾे थो वञे पियो, उन्हनि ते नज़र रखणी आहे। ख़ासि तौर ते जेको मीडिया, जेको सोशल मीडिया आहे, मोबाइल ॾियूं था, लैपटॉप ॾियूं था या टैबलेट ॾियूं था, उन्हनि ते नज़र रखो। ॿियो हिकिड़ी परफेक्ट एज आहे, उन एज में तव्हां हुनखे ॾियो, तमामु ज़रूरी आहे। अक्सर तव्हां ॾिठो आहे न ॿार रोए थो पियो मोबाइल ॾिनो, इहे ग़लति आहे, उहो हुनखे तव्हां आदत करे छॾियो। ॿिनि सालनि जा 3 सालनि जा छोकिरा हेॾा चश्मा, इन करे बि ॿियो चश्मो त हलो ठीकु आहे नज़र, हुन जो ज़हन ख़राब थो थिए। सही, बिल्कुलु सही, इहो मैसेज आहे, इन खां थोरो पासो कयो। सही जी सर। मैसेज इहो हूंदो आहे अॼु जे लाइ मख़लूक ख़ुदा जे लाइ आसानियूं पैदा कयो ऐं पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो मक़सदु ठाहियो। चई चना साहब फरमायो, चई अदी फरमायो, जेका आहे पंहिंजे मक़सद के फोकस कयो। हिकिड़ी अलाह साईं फरमाए थो अलैसल इंसान इल्ला मा सा, इंसान जेतिरी तव्हां सही कंदा, जेतिरी तव्हां कोशिशि कंदा, ओतिरी तव्हांखे आउं ॾींदुसि। अलाह साईं जो यकीन आहे, अलाह साईं ते यकीन रखे, इन ॻाल्हि ते फतवक्कुल तो अलल्लाह। ऐं इन आयत के जेका आयत साईं इहा अवां करे विया हुजो ओझा कैंपस जेका आहे दाओ, इन जे मेन गेट ते लिखी पई आहे इल्ल इंसान ला बेसिक लैसल इंसान इल्ला मा सा, कि इंसान जेतिरी तव्हां सही कंदा, जेतिरी कोशिशि कंदा, ओतिरो अव्हांखे ॾींदुसि। आउं हिकिड़े नंढे शहर जो थी करे आउं हिते अॼु नेशनल टीवी ते वेठो आहियां, अल्हम्दुलिल्लाह एतिरी कामयाबियूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी लाइ। जेका आउं सोच रखी उहो अल्हम्दुलिल्लाह, जेका आउं सोच रखी आहे उहो अलाह जे हुकुम सां हासिल कयो। बस इहा ई मैसेज आहे, इन ते फोकस कजो, पंहिंजे विजन खे फोकस कजो, यकीनन तव्हांखे कामयाबी हासिल इंशाल्लाह। इंशाल्लाह। ओके बेटा अजय, कल मुलाकात होगी, ठीक है। मां भी वेंदे वेंदे तव्हां सां बहितरीन ॻाल्हि शेयर करणु चाहींदसि त जिन माण्हुनि जो अल्लाह ते यकीन नाहे हूंदो, इहे पाण पंहिंजो बदिलो वठण जे ताड़ में हूंदा आहिनि। जेकॾहिं तव्हांखे बदिले वठण जो मौक़ो मिले त उन वक़्तु तव्हां रहम दिली जो सबूत ॾियो, माफ़ करे छॾियो, इन सां तव्हांखे अल्लाह सां वेझड़ाई जो मौक़ो मिलंदो। सो इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे त माफ़ करण ई वॾो ज़र्फ़ हूंदो आहे ऐं माफ़ करण ई भलो हूंदो आहे। ज़रूरी न आहे त तव्हां हमेशह इन सोच में रहो त बसि जंहिं वक़्तु मूंखे मौक़ो मिलियो मां इनखे छॾींदसि, न, इहो ग़लति आहे। तव्हां माफ़ कंदा,
उनजो अजर तव्हांखे अल्लाह साईं पाण ॾींदो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।